मथां छा लिखी छा लिखां छा लिखी छा लिखां दुनिया जा सिंधियो हिक मुठ थी सिंध बचायो सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत, समाज, इक़्तिसादियात, तारीख़, क़ौमी उमंगुनि ऐं अख़लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि, दानिश्वरनि, सहाफ़ियुनि, उस्तादनि, वकीलनि ऐं हर तबिके जे मानवारनि सजणनि खे सिंध में शऊरी इनक़लाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़ियुनि ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिक मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं। हिक नए सुबुह जी शुरूआत जो पड़ाॾो घर घर, ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे मेज़बान सारंग जो पारां अव्हांखे भलीकार। अॼु सिंध सुजागी फोरम पारां 15 वार स्टडी सर्कल सिंध जी तारीख़ जो साइंसी नुक़्ते नज़र जी सां छंडछाण जे उनवान ते कराए रहिया आहियूं। हाणे असां पंहिंजे स्टडी सर्कल जो बाक़ाइदा आगाज़ कंदासीं। ऐं सभ खां पहिरीं भाउ दोस्त जेको वेठो आहे उनखे गुज़ारिश कंदुसि त पाण हिन मौज़ू ते सिंध जी तारीख़ के साइंसी नुक़्ते नज़र सां उनजी जेकी छंडछाण कजे त सिंध जी जेकी तारीख़ लिखी वई आहे उहा कहिड़नि नुक़्ते नज़रनि सां लिखी वई आहे, उहा साइंसी नुक़्ते नज़र सां लिखी वई आहे या न, उन जे बारे में तव्हांजी राय छा आहे, तव्हांजो मुतालो, तव्हांजो मुशाहिदो उन बाबति छा आहे, उन लाइ तव्हां पंहिंजो राय ॾींदा। जेको तव्हां राय ॾियणु चाहियो। मुंहिंजो सिंध जे बारे में राय इहो आहे त सिंध कुनफ यकून ऐं सिंध समूरे शऊर जी मदर आहे। सिंध मां समूरो शऊर फैलियो आहे। साइंस जो शऊर हुजे, समाज जो शऊर हुजे, रिश्तनि जो शऊर हुजे, मज़हब जो शऊर हुजे, जिस्म खे अंग ढकण जो शऊर हुजे, ऐं घरनि में रहण जो शऊर हुजे, हिकमत जो शऊर हुजे, तबियत जो। मोहन जो दड़ो अॼु खां 5000 साल क़दीम ॿी का न आहे। मेसोपोटामिया ऐं मिस्र जूं तहज़ीबूं पोइ आहिनि, पर मोहन जो दड़ो उन्हनि खां बि अॻिमां आहे, जिथां स्कूल बि मिलनि था, जिथां डॉक्टर ऐं हिकमत जो निशान बि मिलनि था त बाबा हिते हिकमत बि हुई, उतां अखर बि मिलनि था त माना हिते लिखियो पढ़ियो वेंदो बि हुयो। जिथां हिकु बादशाह जी मूर्ति मिले थी, माना भाई हिते सियासत ऐं उसूल ऐं वॾे नंढाई जो अदब पिणु हुयो। उतां हिकु बैलगाॾी मिले थी, माना भाई हिते साइंस जी शुरूआति थी चुकी हुई। यानी अॼु जीअं मौज़ब माण्हू बि हुया, उतां को बि जानलेवा सामान हथियार वग़ैरह न मिलियो आहे। माना साबित थिए थो त उहे माण्हू मुहज़ब हुया। ऐं उहो अॼु जीअं तरक़ी याफ़्ता हुया, बाशऊर हुया, ऐं उतां ई समूरो शऊर जूं किरणियूं रोशनियूं पूरी दुनिया में फैलियूं। मुख़्तलिफ़ मिस्र मेसोपोटामिया में मुख़्तलिफ़ मुल्कनि में मोहन जे दड़े जा सिक्का मिलिया आहिनि, आसार मिलिया आहिनि। ऐं हींअर अमेरिका जे हिकु लेखक आहे, मूंखां नालो हींअर ज़हन ते न आहे, उन चयो आहे त जेको शिव महाराज जो लंगर आहे उहो 28,000 साल पुराणो आहे। मोहन जो दड़ो जेको पहिरियों दफ़ो खोटाई थी तॾहिं तारीख़ इहा ॿुधाई बाबा ही 5000 साल पुराणो आहे। वरी ॿीहर मोहन जे दड़े ते रिसर्च थियो तॾहिं ॿुधायो वियो त बाबा ही 8000 साल पुराणो आहे। पर हाणे वरी अमेरिका जी हिकु नई लेखक आहे, दानिश साइंसदान बि आहे, मूंखां हिन वक़्तु नालो ज़हन ते न आहे, उन चयो त न इहो 28,000 साल पुराणो आहे। भला 28,000 साल न, 50,000 साल ई ॿधूं। 50,000 साल हिकिड़ी तमामु वॾी तारीख़ आहे। त माना 50,000 साल पहिरियां सिंध हर ॻाल्हि में एॾी अॻिते हुई। सिंध दुनिया जी इमाम बि रही आहे, ऐं हिन वक़्तु सिंध दुनिया जी इमाम नथी करे, पूरी दुनिया
केतिरनि ई मसइलनि जे वर चढ़ी वई आहे, गंभीर में आहे। ऐं सिंध खे ज़रूरत आहे त सिंध ॿीहर पंहिंजे पेरनि ते अचे, बीहे ऐं दुनिया जी इमामत करे ऐं दुनिया खे ज़मीन खां आसमान ते खणे ऐं दुनिया खे अमुन ॾे ऐं सिंध वटि उहो नज़रियो आहे। महिरबानी भाउ। ॾाढो ज़बरदस्त। असल में असांजो जेको मौज़ू आहे उहो इहो आहे त सिंध जी जेकी तारीख़ लिखी वई आहे उन जी साइंसी नुक़्ते नज़र सां छंड-छाण त छा सिंध जे बारबत जेका सिंध जी तारीख़ लिखियलु आहे पोइ ॿाहिरनि लिखी आहे, हितां जे मक़ामी माण्हुनि लिखी आहे, उहा छा साइंटिफिक नुक़्ते नज़र सां लिखी वई आहे या न। जेकर नाहे लिखी वई त उन ते तनक़ीदी नुक़्ते नज़र सां जो कहिड़ो हुजणु घुरिजे, या असां वटि सिंध में साइंसी नुक़्ते नज़र सां तारीख़ लिखी न आहे वई, या लिखण जी कोशिश ई न आहे कई वई, या लिखण जी कोशिश थी आहे या थियणु खपे, उन ते तव्हांजो छा रहियो आहे। सो इन तहत सिंध जी तारीख़ ते त पाण बहस कयूं था, पर उन में इहो नुक़्ते नज़र जेको शामिलु आहे कयूं लाज़मी आहे। साइंस जे बुनियाद ते सिंध छा हुई, माज़ी केतिरे कीअं लिखी वई, असां इहे जेके दोस्त वेठा आहियूं तक़रीबन मां त नथो सम्झां की इन एतिरी असां वटि नॉलेज हुजे जो असां उन ते मुतलिक़ ॻाल्हाए सघूं। इन खां बहितर आहे तव्हां दोस्त जेके उहे ई इन शइ खे ॿुधाए सघो था साइंसी बुनियाद ते। बाक़ी त आउं ईअं सम्झां थो त सिंध जी तारीख़ जेका बि क़दीमी आहे उहा ज़ाहिर न कई वेंदी आहे, न कंदा आहिनि। छो त सिंध जी तारीख़ जे अगरि ज़ाहिर थींदी त सिंधी माण्हुनि जी शौर उन जे मुताबिक़ जेका आहे उन्हनि जा जेके असासा हुया, जेके रहण करण जा तरीक़ा हुया, जेके शयूं हुयूं, छो त सिंध हिकु आज़ादु ख़्याल मुल्क रही आहे त उन जी क़दीमी तारीख़ जेका आहे मोहन जो दड़ो 5000 साल जी पुराणी आहे। त थी सघे मोहन जे दड़े जी बि तारीख़ हूंदी, उहा बि पहिरें खां ई आबाद आहे, उते जा माण्हुनि जा कल्चर हुया, जेके सिस्टम हुया उन्हनि ते। आउं ईअं सम्झां थो त असांजी तारीख़ में कुझु अहिड़ियूं बि ॻाल्हियूं हूंदियूं जेके ज़ाहिर न कया पिया वञनि, पर हींअर जेके कुझु लेखक जेके सियासतदान आहिनि सिंधी जेके माण्हू हुनजी जाखोड़ में आहिनि, जेके जाखोड़ करे रहिया आहिनि, उहे मवाद गॾु करे रहिया आहिनि, त उन्हनि मां इनशाअल्लाह असां इहो माना चई सघूं था त असां हक़ीक़ी पंहिंजी जेका आहिनि तारीख़ खे ॻोल्हे लभंदासीं। छो त हींअर सिंध में शौर पैदा थी चुकी आहे, छो जो पहिरें बाशौर माण्हू हूंदा हुआ जेके उन्हनि खां ग़लतियूं थियूं हूंदियूं। मां ईअं सम्झां थो त हाणे जेके बि लिखियलु पढ़ियलु तबिको आहे उहो इन ई जाखोड़ में आहे त सिंध जी तारीख़ पुराणी जेका असुलु तारीख़ आहे उहा असां हथु कयूं। त उन्हनि जे लाइ जेके बि असांजा सिंध जा लिखियलु पढ़ियलु नौजवान आहिनि या अदीब आहिनि, दानिश्वर आहिनि, जेके बि आहिनि उन्हनि जे सिफ़नि में लिखनि बि था ऐं उन्हनि जी जाखोड़ में बि आहिनि। त आउं ईअं सम्झां थो त 5000 साल त असां ॿुधो आहे तारीख़ मां, असांजे ॼाण मुताबिक़ त मोहन जे दड़े जी जेका तारीख़ आहे ओसि ताईं, उनखां वधीक जी त आउं नथो ॻाल्हाए सघां, छो जो ओसि तां मां ॿुधो न आहे। बाक़ी 5000 साल ताईं जेका तारीख़ आहे उन में सिंध हिकु ख़ुशहाल रही आहे। सिंध जेका आहे असांखे रहण करण जा तरीक़ा ॾिना आहिनि, लिबास जो थिए, खाइण पीअण जो सिस्टम, सॼनि जेका आहे तारीख़ आहे उनजी, उन मां ई असां अॼु बि जेको असां अजरक खणूं था, टोपी खणूं था, जे कुहाड़ी खणूं था, जेके बि शयूं खणूं था, पटको आहे असांजो, इहे बि असांखे सिंध जे तारीख़ मोहन जे दड़े मां ई मिलियल आहिनि। जेके रहणियूं करणियूं, जेके महिमान निवाज़ियूं आहिनि, सिंधी माण्हुनि वटि जेके रवायतूं आहिनि, उहे सभु असांखे इन ई मोहन जे दड़े मां ई मिलियल आहिनि। त आउं सम्झां थो त अञा बि जेकॾहिं कुझु अहिड़ियूं शयूं असांजे कल्चर जा या असांजी सकाफ़त जा जेके असांजा आहिनि पुराणा, जिन जी असांखे ॼाण न आहे अञा ताईं, न पुगी हुजे असां ताईं, त उहा जेकॾहिं कंहिं दोस्त वटि, कंहिं अदीब दानिश्वर वटि, कंहिं लिखक वटि जे हुजनि त उहे ज़ाहिर बि कजनि या त उन्हनि जी ॻोल्हा बि कजे, उन्हनि जे पोयां बि हलिजे। वक़्तु असां पंहिंजो ईअं विञायूं था, पर असां जेकॾहिं सिंध जी ख़ुशहाली, सिंध जी आज़ादी जे लाइ या सिंध जे माण्हुनि जी भलाई जे लाइ जेकॾहिं उहो वक़्तु ॾियूं त उहा असांजे लाइ अमले कमु हूंदो। त आउं एतिरो ई चवंदुसि। हाणे ॿियो को दोस्त जीअं सिंधु देश साईं जन जीअं चयो त साईं जन त तारीख़ बाबति ॻाल्हायो, भाऊ सारंग जेका ॻाल्हि कई उहा साइंस जी ॻाल्हि कई आहे, त साइंस जे मुतलिक़ कुझु जेको आहे सो नुक़्ते नज़र ॻाल्हायो, उन ते कुझु नज़र विझो। अॼु खां पहिरियां जी त ख़बर कोन्हे का त तारीख़ छा हुई, असांखे एतिरी नॉलेज कोन्हे, ॼाण कोन्हे का। बाक़ी आउं एतिरो चवंदुसि त जेका अॼु चाइना बीठी आहे जंहिं जाइ ते, उहा चाइना इन जाइ ते इन जे करे बीठी आहे त उन में साइंस ऐं इंजीनियरिंग इहे शयूं जेके आहिनि उन जी पंहिंजी ॿोली में पढ़ाई वञनि थियूं, उन जी पंहिंजी ॿोली में पढ़ाई वञनि थियूं। उहो सम्झणु सिखणु उहो आसानु थी पवे थो।
इन जे करे ऐं इहा ई गुज़ारिश कंदुमि त हिते जेका असांजी इल्तिजा आहे त सिंध जे अंदरि इहा शइ थियणु घुरिजे त साइंस इंजीनियरिंग इहे शयूं असांखे पंहिंजी ॿोली में पढ़ायूं वञनि। वॾी महिरबानी। अस्सलाम वालेकुम। जीए सिंध, जीए सिंध जी सूंहुं ऐं सिंध जी साञा। कुझु दोस्तनि जे लाइ आउं नओं आहियां, कुझु दोस्त मुंहिंजे लाइ नवां आहिनि, इन करे सभ खां पहिरियां आउं पंहिंजो तारुफ़ कराइणु ज़रूरी सम्झां थो। उन खां पोइ जीअं त अॼु जो टॉपिक आहे त सिंध जी तारीख़ साइंसी हवाले सां जेकॾहिं लिखी वई आहे त कंहिं लिखी आहे ऐं अॼु ॾींहं ताईं सिंध या सिंध खां ॿाहिरि जेके आहिनि कहिड़नि माण्हुनि लिखियो आहे। थोरो आउं ब्रीफली चंद मिंटनि में हिन ते ॻाल्हाईंदुसि पंहिंजी याददाश्त जे हिसाब सां। का बि ग़लती थी वञे त को बि दोस्त ओॾीमहिल ई उन जी निशानदेही करे सघे। मुंहिंजो नालो अमीन जोयो आहे ऐं रिसर्च मुंहिंजो कमु आहे ऐं अदब ऐं तारीख़ सां मुंहिंजी दिलचस्पी आहे। ऐं शागिर्दु आहियां। उनखां अलावा मुंहिंजी क़ाबिलियत बीकॉम ऐं MBA आहे। पर हीउ जेको तारीख़ जो हिकिड़ो ख़ुश्क मौज़ू आहे ऐं हिन ते ॻाल्हाइण लाइ आउं सम्झां थो त जीअं भाऊ बचल साजो चयो त कंहिंखे बि एतिरी जेको आहे सो मतिलबु नॉलेज न आहे या न हुअण जे बराबरि आहे, त आउं इहो सम्झां थो त जेको घिड़े सोई घोट, जेको चढ़े सोई चोट। अॼु ॾींहं ताईं मुंहिंजी ऐं तव्हां सभिनी जी नॉलेज में इहो बि हूंदो त काफ़ी ॾाहा मुफ़क्किर अहिड़ा बि आहिनि जन स्कूल जो मुंहुं ई कोन ॾिठो, पर उन जे बावजूदि उन्हनि जो अकुली बुनियादनि ते ऐं उन्हनि जी तरबियत इल्मी बुनियादनि ते अहिड़ी हुई जो उहे असां ऐं तव्हां खां घणा वॾा कम करे विया। सो इहा ॻाल्हि आहे त इन में तालीम जो मुंहिंजे ख़्याल में असुलु शइ आहे शौक़ु, दिलचस्पी। जंहिं माण्हूअ खे जंहिं बि सब्जेक्ट में, जंहिं बि फील्ड में, भली उहो पढ़ियलु लिखियलु हुजे न हुजे, स्कूल वियो हुजे न हुजे, शौक़ु हूंदो, उन में घिड़ी पवंदो त कंहिं न कंहिं मंज़िल ते पहुची वेंदो। हाणे अचूं था अॼु के टॉपिक ते। त हीउ मुंहिंजे हथ में हिकिड़ो किताबु आहे, कुझु हिन मां आउं हवाला ॾींदुसि ऐं कुझु मुंहिंजा नोट्स आहिनि वरितल, उन मां बि आउं तव्हांखे ॿुधाईंदुसि। सभ खां पहिरियां हिकिड़ी किताब जो नालो अचे थो जेको असां वटि मौजूदु आहे इतफ़ाक़ सां, अर्थशास्त्र उन किताब जो नालो आहे। 323 क़ब्ले मसीह में इहो किताबु लिखियो हुयो, जेको जदीद साइंसी फ़िलासफ़ी ऐं हुकूमत जे कारोबार हलाइण ते मुकमल तौर ते हिकिड़ी डिक्शनरी आहे। हिन जो राइटर आहे आचार्य कोटलिया, चाणक्य आचार्य कोटलिया। ऐं इहो किताबु तारीख़ी तौर ते हिकिड़ी बुनियादी माना हैसियत रखे थो। उनखां पोइ त कई माण्हू आया जन साइंसी ऐं अकुली बुनियादनि ते, खोजनाउनि ते, टेक्नोलॉजी जे हिसाब सां किताब लिखिया, रिसर्च कई, एक्सकावेशन जेका थींदी आहे, जेके खंडरात जी खोटाई थींदी आहे, उन मां जेके शयूं, उन्हनि जी बायो केमिकल टेस्ट थींदी आहे, फ्लोरिन जी टेस्ट थींदी आहे ऐं काफ़ी ॿियूं शयूं। त उहा टेक्नोलॉजी न हुई न, पर उन्हनि सभिनी खां अॻु में तसवुरु कयो तव्हां 323 क़ब्ले मसीह में, माना हज़रत ईसा जे ॼमण खां बि 300 साल अॻु में हिकु अहिड़ो माण्हू हुयो जंहिं साइंसी बुनियादनि ते उहो किताबु लिखी वियो। हींअर ताईं जेका माना मुंहिंजे मालूमात में जेका शइ आई आहे, ऐं इहो क्रेडिट उन किताब खे ॾींदुसि त सभ खां पहिरियां साइंसी अकुली बुनियादनि ते माना इहो किताबु आयो। ऐं इहो माण्हू हिते ई बरे सगीर में माना हिंदुस्तान में जेको आहे उतां जो ई आहे। इन जी एग्ज़ैक्ट माना ख़बर कान पई आहे त कहिड़े शहर या कहिड़े इलाइक़े सां उहो माण्हू तालुक़ु रखंदो हो। ठीकु आहे। हाणे उन खां पोइ काफ़ी किताब लिखिया विया मुख़्तलिफ़ ॿोलियुनि में, जेके माना ईअं सम्झो त काठ जे तख़्तुनि ते लिखिया विया। उन में जेको आहे सो हेक्टियस, हेराडोट्स ऐं यूनानी जेके तारीख़दान आहिनि उहे अची था वञनि। तारीख़ लिखण में सभ खां पहिरियों जेको माना उन्हनि जो हथ आहे, उहे गैर महफ़ूज़ थी विया, ख़तमु थी विया, भॼी भुरी विया, छो त अञा पनो ईजाद न थियो। पने जी ईजाद खां पोइ जेको आहे सो उहे मुस्तनिद हथनि ताईं महफ़ूज़ थींदा विया ऐं लिखण जो कमु शुरू थियो, ॿोलियूं आयूं, लपियूं ठहियूं। उन खां पोइ इहो घणो कमु आहे। स्पेसिफिकली मां ॻाल्हाईंदुसि सिंध जी तारीख़ जे हवाले सां, छो त पूरी नॉलेज असां मां वाक़ई बि कंहिं वटि कोन्हे का, न को मां जेको आहे सो PhD स्कॉलर आहियां, डॉक्टरेट जो मां इन ते ॻाल्हाए सघां। सिंध ऐं हिंद में तारीख़ जेका आहे सा ॾंद कथाउनि, वहम विश्वासनि ऐं
नस्ली तौर ते मुंतकिल थींदे वात जे ज़रिए, जीअं वेद आया, ऋग्वेद, अथर्वेद, यजुर्वेद, ऐं इहे लिखण जी बि माना पाबंदी हूंदी हुई, उन्हनि खे यादि कयो वेंदो हो। ज़बानी तौर ते माना पर ॾाढो कंहिंजो वरी ॾाढे वरी पुट वरी पोटा ईअं थींदा आया, त लिखत अञा असांखे नथी मिले। यादाश्त जे तौर ते हिफ़्ज़ करे शयूं नस्ल दर नस्ल माना ईअं हिक ॿिए जे पुठियां चेंज थींदियूं वेंदियूं। हाणे सभ खां पहिरियां जेको माना किताबनि में असांखे मिले थो, उहा मिले थी बिग बैंग थ्योरी, जेका हाणे माना डिस्कवर कई अथनि त बाबा हिकिड़ो वॾो हिन दुनिया में अज़ीम धमाको थियो, जंहिंजे नतीजे में सिज मां हिकिड़ो टुकड़ो जेको आहे उहो ज़रो अची किरियो समुंड में, पोइ उहो थधो थियो। उन खां पोइ बर्फ़ानी दौरु माना उनखे चइजे थो, आइस एज जंहिंखे खणी चऊं। आइस एज खां पोइ अचे थो पथर जो दौरु। पथर जे दौर में वरी 3 ॿिया दौर आहिनि। हिकिड़ो सफ़ा अवाइली पथर जो दौरु, जंहिंखे पेलियोलिथिक दौरु चवनि था। पोइ वरी जेको विच ते आहे मेगालिथिक, उन खां पोइ न्योलिथिक दौरु आहे। उन खां पोइ डार्विन जे थ्योरी जे मुताबिक़ इंसान जो उसरणु शुरू थियो, पैदाइशी अमल थियो, उन में चेंजिस आयूं, इंसान पंहिंजे इर्तिका जे मरहलनि में आहिस्ते आहिस्ते वधंदो आयो। त हिन खां अॻु में मां ॿुधाए चुको आहियां त तारीख़ में सभ खां पहिरियां यूनान वारनि जो जेको कमु असांखे मां नज़र अचे थो, हिकिड़ो आहे नेशनल आर्काइव्स ऑफ जनीवा जे नाले सां हिकिड़ो अञा म्यूज़ियम आहे, जंहिंमें क़ब्ले मसीह ताईं जेके लिखियल शयूं आहिनि उहे अञा माना मिली सघनि थियूं, जेके आर्काइव्स जे माना सूरत में उते मौजूदु आहिनि। त जेकॾहिं केर बि दोस्त उनखे नेट ते सर्च करणु चाहे त उहो लिखंदो नेशनल आर्काइव्स ऑफ जनीवा, त उनजी सॼी उन मालूमात अची वेंदी, उनजे प्रूफ जे तौर ते ॾिसी सघो था। हाणे सिंध में जंहिं क़िस्म जा किताब लिखिया वेंदा हुआ, उहो दरबारी हिसाब सां लिखिया वेंदा हुआ। दरबार में हिकिड़ो मौरख हूंदो, वक़्त जो जेको हाकिम हूंदो, उहो उनखे चवंदो बाबा हीउ आहे मुंहिंजो अॼु जो फरमान, इहो लिखी छॾ। पोइ जीअं उहो हाकिम वक़्त जो चवंदो हो, उन हिसाब सां तारीख़ लिखी वई। जॾहिं खां कलम ऐं मस जो जेको माना तव्हां ॾिठो हूंदो, कॾहिं खंभ जेके आहिनि पखियुनि जा, उन्हनि में मस ॿोड़े ऐं माना लिखी वेंदी। पर तारीख़ इहा अकुली ऐं टेक्नोलॉजी जी बुनियादनि ते न हुई आहे। इहा तारीख़ माना अञा जेको आहे सो बादशाहनि जे हुकुम ते या जेको पावरफुल माण्हू हूंदो उन जे हिसाब सां लिखी वेंदी। पोइ उन्हनि खे किताबनि खे नाला ॾींदा हुआ शाहनामा, ठीकु आहे, फिरदोसीनामा, चचनामा, हुमायूंनामा, बाबरनामा, माना जेको वक़्त जो हाकिम हूंदो उन जे नाले सां उहो तारीख़ जो हिकिड़ो जुल्द जमा थींदो ऐं उनखे उन जी शिकिल सूरत ॾेई पोइ उन में सभई उन्हनि बादशाहनि जी तारीफ़ हूंदी, कलाम चयल हूंदा, जीअं माना जेको बादशाह फ़ैसिलो अंधो ऊंधो कयो उहो बि सचो साबिती करे उन किताब में माना छापींदा। अहिड़ी तरह सां इहे किताब असांखे मिलंदा रहिया, या जेके उन्हनि जे पुठियां वरी ॿिया मौरख आया त उन बि जेको ॾिठो आहे, जेको मुंहिंजे अबे लिखियो उन जी मां पैरवी कंदुसि। सो असांखे जेको सिंध में हिते माना तारीख़ मिले थी, उहा आउं शुरूआति कंदुसि अंग्रेज़नि जे दौर खां। 1843 में जीअं ई अंग्रेज़नि हिते फ़तेह कई, मीर वीचारा सादा माण्हू आहे सफ़ा, उन्हनि पंहिंजो पाण खे माना ईअं सम्झो सिंध विराए चुका हुआ। मीर ख़ैरपुर मीरस वारा मीर अलॻि आहे, हैदराबाद वारा मीर अलॻि आहे, ऐं हिननि जा 24-25 टंडरा हुआ मुंहिंजे ख़्याल में। हाणे टंडो उन 100 खां मथे, हा बिल्कुलु तव्हां करेक्ट, सही तव्हां करेक्ट कयो, 100 खां मथे हूंदा बिल्कुलु। टंडो अलाह यार थी वियो, टंडो केसर थी वियो, टंडो जी माना आहे जंहिंजी थोरी नंढड़ी फ़ौज थी माना उन टंडो उन जो थी वियो, पोइ शहर मुल्क माना उन जो थी वियो। त सिंध जी सालमियत माना अॻ में ई ख़तरे में ई। हेॾां अंग्रेज़नि खे 1831 में बदतरीन शिकस्त मिली अफ़गानिस्तान में, जो उन्हनि जा 25,000 माण्हू कुठा अफ़गाननि। पोइ हाणे हिननि जी सॼी दुनिया में बदनामी थी वई। हिननि चयो त हाणे हिकिड़ो अहिड़ो ख़ितो असांखे फ़तेह करिणो आहे जितां असांखे माल मिल्कियत बि मिले, ज़मीन बि मिले, ऐं असांजो सॼी दुनिया ते माना रोब बि थी वञे। छो त इहा पहिरीं महाभारी लड़ाई ख़तमु थी चुकी, ॿी जंगी अज़ीम जी में थियण में 9 साल हुआ। पोइ उन्हनि जॾहिं हिते सिंध ते फ़तेह हासिलु कई, चार्ल्स नेपियर जेको आहे उनजे दौर में 1843 में, त उन्हनि हिकिड़ो इदारो क़ाइमु कयो। साईं पैराती इहा जेका आहे मां तव्हांखे ॿुधायां थो।
1861 में कैप्टन बेलासस हिकिड़ो उन सभ खां पहिरियां घुमंदे घुमंदे ब्राह्मणाबाद पुराणो ऐं हाणोको साईं जेको आहे सो नालो साईं हाणे छा था चवनि हुनखे मंसूरा या ब्राह्मणाबाद हा सांगड़ में हा त कैप्टन बेलासस जॾहिं हिन ॾिठो चई त हीअ त घटि में घटि जेको आहे सो 2-3 साल पुराणो मार्ग आहे, हिन ते तहक़ीक़ थियणु खपे। हिते त बाक़ाइदा हिकिड़ी का यूनिवर्सिटी हुजे जेका हिन ते रिसर्च करे, छो त तारीख़ लिखे थी त ब्राह्मणाबाद जो क़िलो जेको आहे उन में 100 बुर्ज आहे। राजा ॾार उन खां पोइ वरी जयसिंह उनखे संभालियो ऐं मज़बूत तरीन माना क़िलो सिंध में माना इहो जंहिंखे 100 बुर्ज आहे। एराज़ी त मतिलबु 40 एकड़ या 25 किलोमीटरनि में आहे, त इहा का शइ हूंदी न। पोइ उन जेको आहे सो हिकिड़ो माना डिपार्टमेंट ठाहियो, उन डिपार्टमेंट जो नालो रखियऊं नेशनल आर्काइव्स ऑफ इंडिया। 1866 में इहो माना बम्बई में हेडक्वार्टर हूंदो। पोइ हिननि सभिनी सिंध जे परॻणनि में सर्वेयर मुक़ररु कया पंहिंजा। उहा कैप्टन बेलासस हिन जो थी वियो, एलेक्जेंडर कनिंघम हिन जो थी वियो, रिचर्ड बर्टन हिन जो थी वियो, जेके माना उन्हनि माॻनि मक़ामनि ते वञी उन्हनि जी फ़ोटोग्राफी कंदा ऐं पोइ उते जेके मौजूदु माण्हू हूंदा, पका पोड़ा या कुझु पढ़ियल लिखियल बि हूंदा उन दौर में, उन्हनि खां मालूमात हासिलु करे किताबनि में गॾु कंदा। सो मुंहिंजे हिसाब सां माना जेका अकुली साइंसी बुनियादनि ते ऐं सही तरीक़े सां किताबनि लिखण जी जेका शुरूआति कई न उहा अंग्रेज़नि कई। भले असां उन्हनि खे क़ाबिज़ चऊं, हमलियावर चऊं, पर तारीख़ सिंध में जेका आहे असां पहिराइते नमूने सां लिखण जी शुरूआति अंग्रेज़नि कई। 1866 में हिन इदारे जो क़यामु थियो ऐं उन खां पोइ जेको आहे सो इहो सिलसिलो हिकिड़ो शुरू थी पियो किताब लिखण जो साइंसी बुनियादनि ते। छो त अंग्रेज़ कॾहिं बि हिकिड़ी ॿुधल ॻाल्हि ते यकीन न कंदो, पहिरियां उन माॻ ते वेंदा, उन खां पोइ जेका आहे उन जी जेके ॾंद कथाऊं या आम जेका लोक कथा थी उन जे बारे में पुछंदा त बाबा इहा कीअं आहे। पोइ उन खां पोइ अकिली बुनियादनि ते उनखे मेयरमेंट करे बाक़ाइदा उन खां पोइ लिखंदा हुआ किताबनि में। त मुस्तनिद जेका तारीख़ लिखण जी शुरूआति थी उहा 1866 खां वठी। उन खां पोइ मुख़्तलिफ़ जेके सर्वेयर आहिनि उन्हनि जेको आहे सो पंहिंजो कमु जारी रखियो ऐं वक़्तनि फ़क़्तनि माना किताब माना ईंदा रहिया। एलेक्जेंडर कनिंघम जो दौरु आयो त उन हिकिड़ी हिस्ट्री लिखी, उन हिस्ट्री जो नालो आहे माना एंशियंट इंडिया, इंडिया जी क़दीम जाग्राफ़ी। उन जो तर्जुमो बि थी चुको आहे, हाणे सिंधी अदबी बोर्ड वारनि कयो आहे, उहो मूं वटि बि आहे ऐं सारनि खे बि उन जी नाले जी ख़बर आहे। त उन में पहिराइती जेका सिंध जे बारे में दौरवार जेका थी शुरूआति, बाबा पहिरियां मुस्लमाननि जी फतेह खां अॻु में ख़ासि तौर ते H.T. लैम्बर्ग जो किताबु आहे सिंध मुस्लमाननि जी फतेह खां अॻु में। त आम दुनिया में त माना इहो तासुर हो त बाबा जीअं ई मोहम्मद बिन कासिम आयो 712 ईस्वी में त मज़हब पोइ पकड़ियो आहे ऐं जेको आहे सो लिखण जी शुरूआति पोइ थी आहे। उन खां अॻु में बिल्कुलु ऊंदाही जी कुझु बि कोन हो ऐं सिंधी जेके आहे उघाड़ा रहंदा ऐं गारुनि में रहंदा या वणनि ते रहंदा। पर उन्हनि अंग्रेज़नि अची पाण जेको आहे सो रिसर्च करे बुनियादी ॻाल्हियूं ॿुधायूं त हीअ त जेको आहे सो चंद्रगुप्त मौर्य जे घराणे खां वठी हिकिड़ो किताब जो नालो ऐं सिकंदर हारायो। हाणे सॼी दुनिया खे इहा ख़बर आहे त बाबा सिकंदर सॼी दुनिया खे फतेह कई, पर गंगाराम सम्राट हिकिड़ो मुंहिंजो फेवरेट राइटर आहे, उन जो किताबु आहे ऐं सिकंदर हारायो, जंहिंमें हू तारीख़ी हवाला ॾेई ऐं ॼाणाए थो त कीअं जेको आहे सो सिकंदर मुल्तान खां अची करे सेवण में जॾहिं राय घराणे जो बादशाह हूंदो ऐं माछी कबीले जो हिकिड़ो माण्हू आहे, इहो उनजे एरियनि जे पंहिंजे किताब में लिखियलु आहे। माछी कबीले जो हिकिड़ो माण्हू आहे, उन जो ज़हर वारो तीर लॻो अथसि, जंहिंखां पोइ जेको आहे सो वञी बाबुल में वञी मोह आहे, पर असरु उन ज़हर वारे तीर जो। हाणे इहा ॻाल्हि बि अंग्रेज़नि पंहिंजे किताबनि में ॼाणाई आहे। न त उन खां अॻु में असां वटि जेके किताब लिखिया वेंदा तारीख़ मासूमी, जेको पाण माना मीर मासूम बकरी, उहो पाण हिननि जो माना ईअं सम्झो लश्कर माना दलाल हो हिननि जो मुग़लनि जो। मीर मासूम बकरी जेको आहे 1601 में उन किताबु लिखियो
उहो पाण हिननि जो माना ईअं सम्झो मौरख हो या जेके वेहंदा आहिनि दरबारी माना जीअं लेखक उहो उन बि इहा ॻाल्हि कान ॿुधाई आहे। वरी उन खां पोइ चवंदा 1625 में हिकिड़ो किताबु आयो बेगलारनामा। बेगलारनामा जेको अदराकी बेगलारी लिखियो उहो पाण मुगलनि जो माण्हू हो। उन बि अहिड़ी का ॻाल्हि असांखे सिंध जी अज़मत या सिंधी क़ौम हे कारनामा कया उन बारे में का ॻाल्हि ई कान्हे का, बल्कि सूमरनि ऐं समन जे दौर ते 4 पेज लिखिया अथसि, सिर्फ़ु टोटल 4 पेज। 12 सालनि खां पोइ वरी 1635 में तारीख़ पंहिंजो मज़हर शाहजहानी, तारीख़ मज़हर शाहजहानी वरी हिकिड़ो मुस्तनिद किताबु आहे। उन में रिसर्च बेस्ड त ॻाल्हियूं न आहिनि, पर उन में मुगलनि जा ज़ुल्म जेके उन्हनि सिंधी माण्हुनि सां कया, उन्हनि जूं ज़्यादतियूं, जेका बनी जेका आहे असां पहिरियां उन्हनि जी मां ज़ब्त करणु, जंहिंजो बि अनु भलो थिए, जंहिं वटि घोड़ो भलो हुजे, जंहिं वटि का ढगी हुजे, जंहिं वटि बकरी हुजे, उहा बि माना न पिया छॾनि। त उन शइ खां मुतासिर थी करे उहो किताबु लिखियो मज़हर शाहजहानी। इहो बि हिकिड़ो पढ़ण जो किताबु आहे। पर बाक़ाइदा जेका रिसर्च बेस्ड जेका माना शुरूआति कई लिखण जी उहा अंग्रेज़नि पंहिंजे दौर में कई। हाणे अचूं था कुझु सिंधी राइटरनि ते। अंग्रेज़नि जी तारीफ़ मुंहिंजे ख़्याल में घणी थी वई। सिंधी राइटरनि में असांखे सभ खां पहिरियों जेको आहे माण्हू मिले थो दादा गंगाराम सम्राट, जंहिं 5 किताब अहिड़ा लिखिया आहिनि जेके टोटल साइंसी बुनियाद ते आहिनि ऐं उन में को बि मज़हब जो अमल दख़ल न आहे। हिकिड़ो सेक्युलर ऐं गैर जानबदार माण्हू ते उहे लिखिया आहिनि। हाणे उन उहे किताब आहिनि सिंधु सौवीर ऐं सिकंदर हारायो, आर्यावर्त, भारतवर्त। इहे किताब जेके 4 मां तव्हांखे ॿुधाया इहे बि मां साइंसी बुनियादनि ते लिखियल आहिनि। हा, राजा ॾार ते बि अथसि बिल्कुलु। 4-5 किताब माना अहिड़ा लिखी वियो। पर सभ खां वॾो अलमियो इहो थियो जेको विरहाङे वारो। विरहाङे में न चाहींदे बि जेको आहे सो उहो माना वियो हलियो हिंदुस्तान। न सिर्फ़ु दादा गंगाराम सम्राट पर सिंध जी जेका बैकबोन हुई इकानमी जी, कारोबारी जेके माण्हू आहे ऐं जेके ईअं सम्झो त पढ़ियल लिखियल हिकिड़ो तबिको हो न जेको असांजो, उहो सॼो माना विरहाङे में ओॾां हलियो। ऐं ओॾां त जेके आया उहा सभिनी खे ख़बर आहे कहिड़े क़िस्म जा माण्हू आया ऐं उन्हनि हिते छा जी कयो। पर असांखे वॾे मां वॾो कापारी धकु माना इहो लॻो त असांजो पढ़ियल लिखियल तबिको, सुलझियल वापारी तबिको जेको आहे सो सॼो माना हिंदुस्तान हलियो। अॼु बि जेकॾहिं उहे हिते अची कारोबार कनि न त आउं सम्झां थो सिंध जी इकानमी 10 ते वधी वेंदी। सो दादा गंगाराम सम्राट आउं सम्झां थो पहिरियों सोशल साइंटिस्ट हो, जंहिं जेको आहे सो साइंसी बुनियाद ते किताब लिखण जी शुरूआति कई। ऐं उन खां पोइ यार जंहिं माण्हू खे मञा थो उहो माना ही किताबु आहे M.H. पंवर जो। हिन जो नालो आहे पैरायती सिंध कथा। जीअं त ही पाण हिकिड़ो माना हारपे वारे ख़ानदान सां तालुक़ु रखंदो, दादू ज़िले जो ऐं एग्रीकल्चर में माना ही जेको आहे सो स्पेशलिस्ट हो। उन खे आउं सम्झां थो त कम खे माना अॻिते जेको आहे सो उन वधायो। ऐं जेको माण्हू घणा किताब पढ़ी न सघे, टाइम घटि आहे, हर कंहिंजा जेको आहे सो पंहिंजो पंहिंजो आहे ज़िंदगी जो कारोबार, उहो हिकिड़ो किताबु वठे ज़िंदगीअ में, उहो ही जेको मूं वटि किताबु पियो आहे। किताब इन जो नालो आहे पैरायती सिंध कथा। इन किताबु वठण खां पोइ तव्हांखे लाइब्रेरी रखण जी ज़रूरत कान्हे, ॿियो को बि किताबु न वठो। इन किताब खे चङी तरह पढ़ण सां तव्हां जेको आहे सो पथर जे दौर खां वठी जेसि ताईं जदीद दौर जेको आहे, ईअं सम्झो हिन जी वफ़ात 2007 में थी आहे, पर हिन 20वीं सदीअ ताईं माना वाक़िया कलमबंद कया आहिनि। ऐं जेके ॿिया किताब लिखिया अथसि उन्हनि जो माना हिन में ई अहवालु ॾेई वियो आहे। हर दौर ते 2-3 सिफ़ा हिन में लिखियल आहिनि, जंहिंमें जेको आहे सो बर्फ़ानी दौर ते, जीअं मूं तव्हांखे ॿुधायो पहिरियां बर्फ़ानी दौर हो, वरी पथर जो दौरु आयो, उन खां पोइ ट्रामे जो दौर ते हिन लिखियो आहे। अहिड़ियुनि एस्पेक्ट्स ते माना पहिरियां कंहिं बि माण्हू न लिखियो जीअं हिन। ऐं ॿियो इरीगेशन ते लिखियो आहे न, त अंग्रेज़नि जेको आहे सो कहिड़ा कहिड़ा हिते कमु कया ऐं कहिड़े तरीक़े सां इरीगेशन उन खां पहिरियां बि हुई या न हुई, हुन बाक़ाइदे हवाला ॾेई प्रूफ करण जी कोशिशि कई आहे। त आउं सम्झां थो त
दादा गंगाराम सम्राट खां पोइ MH पंवर अहिड़ो माण्हू आहे जंहिं साइंसी बुनियादनि ते मेयरमेंट्स करे, छो त हिनखे साईं मींहं बरसाति जेका पए थी उहा मिलीमीटर्स में मेयर करे ऐं उन जी जेको आहे सो माना ॿुधाई सघंदुसि हिन दौर में हेतिरो पाणी पवंदो त हेतिरी ज़रात हूंदी, हिन दौर में हेतिरो पाणी मींहुं वसंदो पाणी हूंदो त हेतिरी ज़रात हूंदी, वरी उनजो एस्टिमेट कढियो अथसि त पोइ आमदनी हेतिरी थींदी। त आऊं इहा सलाह ॾींदुसि सभिनी खे त हीअ किताबु हिकिड़ो दफ़ो ज़रूरु तव्हां पढ़ो। हाणे उन खां पोइ त कार्बन डेटिंग अची वई ऐं जेको आहे सो जीन्स जेके आहिनि उन्हनि जी बि थिए थी, हाणे त ट्रांसप्लांटेशन थिए थी ऐं उन क्लूनिंग जो दौरु आहे। आउं चवंदुसि क्लूनिंग जो मतिलबु माना इहो आहे त हिकु जिन्स मां केतिरियूं ई जिन्सूं जेको आहे धार धार ठही सघंदियूं। सो जदीद जेको आउं सम्झां थो हिन सिंधी माण्हूअ हीअ जेको महिनत कई आहे पूरो कयो आहे, इहो सभिनी दोस्तनि खे पाइणु खपे। ऐं सम्झां थो वधीक आउं वक़्तु ज़ाया कोन कंदुसि ऐं हाणे ॿियनि दोस्तनि खे दावत ॾींदुसि त उहे कुझु ॻाल्हाइनि, पंहिंजो शेयर कनि। वॾी महिरबानी अमीन। दोस्तो, बुनियादी तौर त जेको असांजो मौज़ू आहे सिंध जी तारीख़ जो साइंसी नुक़्ते नज़र खां जाइज़ो। हाणे साइंसी नुक़्ते नज़र खां जाइज़ो कीअं वठिजे हिन 21 सदी में सिंध जी हज़ारनि सालनि जी तारीख़ जा वर्क उथलाए उनखे असां कहिड़े तरीक़े सां प्रेज़ेंट करे सघूं था। सवाल इहो आहे त पहिरियां त सिंपल जेका आहे डेफिनेशन आहे त हिस्ट्री छा आहे। हिस्ट्री जेको आहे रिकॉर्ड ऑफ आवर पास्ट, माना जेको असांजो माज़ी आहे उनजो रिकॉर्ड हुजे, उनखे था चऊं असां तारीख़। हाणे तारीख़ जो जेको रिकॉर्ड आहे उन जी सही माना में दुरुस्तगी कहिड़े तरीक़े सां करे सघिजे थी। सवाल इहो आहे, मौज़ू बि इहो ई आहे त असां हिते इन शइ खे डिफ़िकल्ट था सम्झूं त साइंसी नुक़्ते नज़र खां तारीख़ जो अलाए कहिड़ो ऑपरेशन थींदो, अलाए छा थींदो। सो दोस्त घबराइजी था वञनि त बाबा हे को बायोलॉजी आहे, को फिज़िक्स जो सुवालु आहे। ईअं न आहे। माना जीअं ॾिसो जदीद दौर में रियासतूं कीअं आहिनि, उन्हनि जो वहिंवार कीअं आहे, उन्हनि जा इदारा कीअं आहिनि, मुइशत छा आहे, मुइशत कीअं थी ग्रोथ करे, मिलिट्री पावर छा आहे, मिलिट्री पावर कीअं चेंज थींदो रहियो आहे दौरनि में। अहिड़े हिसाब सां माज़ी जो जेको रिकॉर्ड आहे उनखे ॻोल्हणो आहे त सिंध जी तारीख़ में असां मुआशी तौरु, ज़रई तौरु, समाजी तौरु, सियासी तौरु केतिरे तरह स्ट्रॉन्ग हुयासीं ऐं वीक छो थियासीं। बुनियादी सवाल इहो आहे। छंड छाण जो मक़सदु आहे या नुक़्ते नज़र जेको आहे साइंसी नुक़्ते नज़र इहो ई आहे त तव्हां असां हींअर मॉडर्न दौर में था रहूं। हाणे 7000 या 8000 साल अॻु असांजो जेको रिकॉर्ड आहे माज़ी आहे सिंधियुनि जो या दरावड़ नस्ल जो, उनखे कहिड़े तरतीब में लिखूं। क्वेश्चन इहो आहे। इहो को बायोलॉजी या फिज़िक्स जो सवाल कोन्हे। सिंपल इहो आहे त बाबा हींअर रियासतूं जेके आहिनि 21 सदी में कहिड़ी पोज़ीशन में आहिनि, इंस्टीट्यूशनली कहिड़ी पोज़ीशन में आहिनि, कॉन्स्टिट्यूशनली कहिड़ी पोज़ीशन में आहिनि, ऐं अवामी ज़िंदगी जेका उन दौर जी हुई उहा कहिड़ी हुई। समाजी तौरु माण्हू केतिरे क़दुरु ख़ुशहाल हुया, हुकूमतुनि जो मुदो छा हूंदो हुयो, हुकूमतूं जेके हुयूं इलेक्ट थींदियूं हुयूं या जेको आहे सिलेक्ट थींदियूं हुयूं। मसइलो इहो आहे बुनियादी तौरु त ज़राइत जीअं शोबो आहे, ज़राइत शुरू में त जीअं असां चऊं था त ॾांद गाॾीअ ज़रिए शुरूआति कई वई, पर ज़राइत जेको आहे मोड ऑफ प्रोडक्शन पंहिंजा चेंज कंदो रहियो आहे। दौर हर दौर में माना जेको आहे पैदावारी वसीला तब्दील थींदा रहिया आहिनि। माना ॾाटरो अॼु चऊं अॼु जे दौर में ॾाटरो इस्तेमालु थींदो त उहो इस्तेमालु थी सघे थो, पर टाइम केतिरो ख़र्चु थींदो उन में, वेस्टेज जेका आहे असांजी महिनत केतिरी ख़र्चु थींदी। हाणे सनअती दौर जो मक़सदु इहो हुयो त तारीख़ में हिकिड़ो अहिड़ो इनक़लाब आयो जंहिं टाइम खे घटाए छॾियो।
ईअं सिंध जी तारीख़ जो जेको साइंसी नुक़्ते नज़र आहे न, उहो अहिड़े तरीक़े सां लिखिबो त ज़राए ते पंहिंजनि मुख़्तलिफ़ दौरनि में कीअं रही आहे। इन खे ईअं असां बयानु कयूं त कलोड़नि जे दौर में ज़राए जा औज़ार कहिड़ा हुया, कल्टिवेशन कीअं थींदी हुई, मार्केट केतिरी हुई, उनजी केसि ताईं पकड़ियल हुई। मिलिट्री पावर ते ॻाल्हायूं त मिलिट्री पावर बि ईअं कोन्हे त शुरू खां वठी को माण्हू तीरनि सां विड़ियो आहे या को ज़ाहिर आहे हथियार तब्दील थींदा रहिया आहिनि हर दौर जे हिसाब सां। हाणे त ज़ाहिर आहे हींअर जेके जंगियूं थियूं थियनि, टेक्नोलॉजिकल थियूं थियनि, साइबर वार थी थिए, प्रॉक्सी वार थियूं थियनि, त हाणे सिंध जी तारीख़ जा मुख़्तलिफ़ दौर रहिया आहिनि न, पर मेन जेके दौर 3 रहिया आहिनि जिन ते असां चऊं त ही दौर अहिड़ा अहम हुया जिन ते सिंध जा नाला बि मटिया ऐं उन जी तारीख़ सिंध सां सलाड़ियल बि थी सघे थी। मिसाल तौर आर्या जेके हुया, आर्यन्स जॾहिं आया सेंट्रल एशिया मां हिते, त हुननि जेको हिन जो जेको नालो तजवीज़ कयो सिंधू जीअं चऊं असां सिंधू, हाणे उहो आर्यन्स जी सॼी तारीख़ असांखे ॾिसणी पवंदी त आर्यन्स सिंधू छो इस्तेमालु कयो। उनखां पोइ पर्शियन्स उन्हनि एस कढी छॾी, हिंदू करे छॾियो। वरी जॾहिं ग्रीक्स यूनानी आया त इंडोज़ रिवर, उन मां इंडस रिवर अची वियो। हाणे इहे 3 जेके मेन दौर आहिनि, अर्बन जो दौर बि शामिलु करे सघूं था, पर अर्बन असांजी तारीख़ सां जेका तज़लील कई आहे न, उहो अलॻि मामिलो आहे। हिननि हिते असां ते कब्ज़ा कया हूंदा, हुक्मरानियूं कयूं हूंदियूं आर्यन्स, यूनानियुनि या जेको आहे पर्शियन्स, पर उन्हनि अहिड़ी तज़लील न कई हूंदी जेका अर्बन जे दौर में थी आहे। हुननि तारीख़ खे रिकॉर्ड खे संभाले रखियो हूंदो। हाणे इहो मसइलनि असां चऊं त सपत सिंधू लैंड ऑफ 7 रिवर्स। हाणे जेकॾहिं इन सॼे मामले खे ॾिसिजे त लैंड ऑफ 7 रिवर्स आहे, उहो पोइ 7 दरिया जेके आहिनि उन्हनि जे आस पास रहणी कहिड़ी, उतां जो कल्चर, उतां जूं तहज़ीबूं, सभिनी खे स्टडी करिणो पवंदो। साइंसी नुक़्ते नज़र जो मक़सदु ई इहो आहे त रुॻो सिंधू दरिया ते वेठल आबादियूं जेके आहिनि या जेके हींअर माण्हू या अॻे दौर जा माण्हू जेके सेट हुया, उन्हनि ते रुॻो रिसर्च नाहे करणी, पर 7 दरिया, छो जो हिननि जेको नालो रखियो सपत सिंधू माना लैंड ऑफ 7 रिवर्स। हाणे 7 दरियानि जी जेका सकाफ़त आहे, कल्चर आहे, समाजी जेका ज़िंदगी हुई, उतां जा हुक्मरान केरु हुया, इहो सॼो रिकॉर्ड आहे हिकिड़ो तफ़सीली। ईअं न आहे त रुॻो असां सिंधी तारीख़ खे रुॻो हिकिड़े माना शीशे में बंदि कयूं त बसि इहा ई आहे, न जेके पीरियड गुज़रिया आहिनि आर्यन्स, पर्शियन, ग्रीक्स, वरी उन्हनि जो मुतालो करिणो पवंदो त हुननि खे कहिड़ी अट्रैक्शन थी, सिंध में आया, हुननि नाला तब्दील कया, समाजी तौर, सियासी तौर, उन्हनि जो जेको मिलिट्री पावर हुयो उहो कीअं तब्दील थियो। उन लाइ मिसाल तौर रोड़ी जो था ॾियूं त रोड़ी में जेके आहिनि चवनि था त उते औज़ार जेको शिकार वग़ैरह कंदा हुया, उन्हनि जा सामान वग़ैरह उते ठाहींदा हुया शिकार लाइ। हाणे उन लाइ जदीद दौर में असांखे कुझु इदारा आर्कियोलॉजिकल सर्वे खपे शयुनि जे लाइ, ऐं उन खां अलावा जेको आहे हिकिड़ो मेन जेको आहे त माण्हुनि जी जेका समाजी ऐं नफ़सियाती जेका ज़िंदगी गुज़री आहे, उन जो अहवाल बि ॾियणु खपे। इन में बायोलॉजी वारो पासो जेको मूं तव्हांखे चयो न, इको सिस्टम जेको असां रहूं था, उहो कीअं मुतासिर थियो मुख़्तलिफ़ दौरनि में। 7000 साल ज़ाहिर गुज़रिया आहिनि सिंध खे, या 8000 साल, त उन में इको सिस्टम बि तब्दील थियो हूंदो। उहो छो थियो, उन जा नेचुरल सबब, नेचुरल डिज़ास्टर जे करे थियो, या वरी जेको आहे हमलनि ते इको सिस्टम ते एॾो नथो पए फ़र्क़ु, छो जो इको सिस्टम तब्दील थिए थो हज़ारनि सालनि में, फितरी तौर थो थिए। उहो छा आहे जो दरिया जा रुख मटिजी वञनि, पोइ जेके स्पेशीज़ आहिनि, जिन्सूं आहिनि, उहे मरी खपी वञनि। अहिड़े तरीक़े सां इहो सिंध जो जेको टॉपिक रुॻो ईअं मुख़्तसिर कोन्हे त सिंध जी तारीख़ ते ॻाल्हाइणो आहे, पर उनखे साइंसी नुक़्ते नज़र अंदाज़ में पेश करण जो मक़सदु इहो आहे असांजो टॉपिक रखण जो, त माण्हू जी इंटेलेक्चुअल ग्रोथ छा आहे। असां रुॻो ईअं ॻाल्हाए वञूं सिंध अज़ीम आहे, सिंध मुक़दस आहे, सिंध 1000 साल पुराणी आहे, इहो बि काफ़ी आहे।
पर जेकर असां अञा वधीक चऊं त बाबा हिन खे अञा साइंसी अंदाज़ में कीअं पेश कजे। मसलन अॼु रियासत मॉडर्न सिस्टम आहे, उन में रियासतुनि जा जोड़जक पार्लियामेंट आहे, उन जेके आहिनि कॉन्स्टिट्यूशन आहे, उहे मामला हुकूमत हलाए थी समाजी ज़िंदगी आहे माण्हुनि जी। ऐं आज़ादु दौर बि रहिया आहिनि, हिकिड़ा ख़ुदमुख्तियार दौर बि रहिया आहिनि, ग़ुलामीअ दौर बि रहिया आहिनि, यूरोप में बि रहिया आहिनि, अमेरिका जे मुख़्तलिफ़ जेके आहिनि उतां नेटिव क़ौमूं आहिनि उन्हनि जे अंदरि बि रहिया आहिनि। त बुनियादी मसइलो इहो आहे त साइंसी नुक़्ते नज़र सां छंछाण करणी आहे। बसि शयुनि खे एतिरो सिंपल वठिजे त जीअं अॼु जे दौर में जदीद हुकूमत आहे, केरु थो करे, लाइब्रेरी आहे, लाइब्रेरी में असां किताब पिया आहिनि, पर सिर्फ़ु किताबनि ते दारोमदार न आहे करिणो, आर्कियोलॉजिकल सर्वे खपे उन लाइ। ऐं उन लाइ उहे माग जेके आहिनि उन्हनि जी वरी ॿीहर डिगिंग थियणु खपे, छो जो असांजे तरीक़े सां उन्हनि जी कोटराई कई आहे। उन वक़्तु बि असां वटि एतिरी टेक्नोलॉजी न हुई, जॉन मार्शल जंहिं दौर में कई, उन खां पोइ हींअर त जेका साइंस टेक्नोलॉजी करे आई आहे त उहो लखां साल जेके करोड़े साल अॻु डायनासोर आहे उन्हनि जा DNA दरियाफ़्त कया अथनि। त पोइ सिंधी तारीख़ एॾो वॾो मसइलो कोन्हे। सिंधी तारीख़ वरी इन टिनि दौरनि सां लाॻापियल आहे, आर्यन्स, पर्शियन, ग्रीक्स, इहे मेजर पीरियड इहे आहिनि। पर पोइ त दौर त घणा आहिनि, असां कलोड़ा दौर बि चऊं, अरबन जो दौर बि चऊं, पर ही मेजर दौर आहिनि जेके टे आहिनि ऐं घणो अरसो रहिया आहिनि। पर्शियन्स बि रहिया आहिनि घणो अरसो, आर्यन्स बि रहिया आहिनि ऐं ग्रीक्स यूनानी बि रहिया आहिनि। वरी इन टिनि दौरनि जी इन्हनि मुल्कनि जी रियासतुनि जी तारीख़ पढ़णी पवंदी त सिंध खे इन्हनि कीअं ॾिठो, कहिड़े नुक़्ते नज़र सां ॾिठो, सिंध जी ज़रायत कीअं तब्दील थी, मुआशी जोड़जक छा हुई। इहो आहे सिंपल नुक़्ते नज़र साइंसी। असांजो मौज़ू इहो हो त सिंध खे हिकिड़ो नए तरीक़े सां डिस्कवर कजे। दोस्तनि जी वॾी महिरबानी, बाक़ी तारीफ़ कराइण असांखां विसरी वियो। सो आसिफ़ थेबो। सोणा माण्हू सिंध जा सोणो संदन ॾे, सोणा माण्हू सिंध जा सोणो संदन ॾे, आवतनी वटि ॿिए जे खंड मिलाइनि खीर में। क़ाबिल एतिराम दोस्तो हक़ मौजूद जीअं सिंध साईं मुंहिंजा। असांजो अॼु जो जेको मौज़ू आहे उहो सिंध जी तारीख़ आहे, उनजो साइंसी अभ्यास जेको आहे उनजे असल में तारीख़ हिन धरतीअ ते सदियुनि खां इंसानी इर्तका जेका थी आहे उनजे ॼाण खे तारीख़ चयो वञे थो। ऐं जॾहिं असां इहो बहस कयूं था त इंसानी इर्तका आउं सम्झां थो त कुन फयकून खां अयल ताईं सिंध खां ई थी आहे, छो जो M.H. पंवर जो ज़िक्र साईं कयो त उन चयो आहे त धरती जी उमिरि 350 अरब साल आहे। ऐं असां जा जेके हेसि ताईं असां वटि आर्कियोलॉजिकल साइट्स ते जेको कमु थियो आहे उहे रुगो 5000 साल त मुंहनि जो दड़ो आहे, पर हाणे जदीद जेका रिसर्च आई आहे साइंटिफिक अप्रोच सां त मुंहनि जो दड़ो बि 15,000 साल पुराणो आहे। 25,000 साल। त हाणे जेकॾहिं असां सम्झूं था त अञा बि सिंध जे इन तारीख़ी तहज़ीबी सकाफ़ती मागनि जो जेकॾहिं असां साइंसी बुनियादनि ते इन जो रिसर्च कयूं त अञा वधंदो, छो जो 350 अरब साल आहे। बल्कि असां सम्झूं था त जीअं M.H. पंवर साहिबु बिग बैंग थ्योरी जो जेको ज़िक्र कयो आहे त जेको आहे दुनिया जी इब्तिदा उतां थी आहे, त असां वटि सिंध जे तारीख़ी मागनि तां इहे आसार मिलिया आहिनि। जीअं असां जेकॾहिं सपत सिंधूअ जो ज़िक्र कयूं त उन 7 जो दरिया जो 2 असां वटां गुम थी विया आहिनि, बाक़ी 5 दरिया मौजूदु आहिनि। ऐं 2 दरिया हिकिड़ो हाकड़ो ऐं सरस्वती, उहे बि सिंधू इंडस सिविलाइज़ेशन जो हिसो आहिनि। हाणे असांजो दोस्त मशहूरु फलकारो जेको आहे सो उन सरस्वती जे पेट ते जेको आहे सो उन रिसर्च कई आहे ऐं ॾाढा छिरकाईंदड़ इंकशाफ कया आहिनि जेके जिते ईअं सम्झो त सरस्वती वटि जेकॾहिं साइंसी बुनियादनि ते बि असां रिसर्च कयूं त सदियुनि जो हिकिड़ो सिंध जो तारीख़ी सफ़र आहे जेको दफ़न थियल आहे। उन में पाणी आहे, आब हयात आहे ऐं ईअं सम्झो त हूअं बि तहज़ीबूं जेको आहिनि सो दरियानि जे किनारे ते आबाद थियनि थियूं। ऐं असां जेके इंडस सिविलाइज़ेशन जा माण्हू आहियूं उहे ख़ुशनसीब आहियूं। हिन धरतीअ खे ईअं सम्झो त तहज़ीबुनि जो हिंदो यूरोप चइबो आहे, क्रेडल ऑफ सिविलाइज़ेशन या सिंध आहे। ऐं मज़हबनि जी माउ हिन जेको आहे सो हुन सिंध धरतीअ खे चयो वञे थो।
ऐं इनखे साइंसी बुनियादनि ते जेको आहे न सो असां रिसर्च कयूं। बुनियादी तौर ते रुगो मज़हबनि जी मां न आहे, पर आउं त सम्झां थो त सिंध जेका धरती आहे उहा इनकलाबनि जी माउ आहे। दुनिया में जेको तारीख़ तहज़ीब जो जेको पहिरियों सफ़रु आहे उहो ज़राअत खां शुरू थिए थो, ऐं उन जा जेको साइंसी जेके आहिनि बुनियाद उहे बि असांखे साइंसी उञाण मिलनि था। असांजे कणिक जा सड़ियल जेको आहे सो सड़ियल कणिक कप जूं इहे शयूं जेको आहे सो ब्राह्मणाबाद ऐं मोहन जे दड़े मां मिलनि थियूं। इहो हिकिड़ो साइंटिफिक प्रूफ आहे जेको असां अखियुनि खां ॾिसूं था पिया। बल्कि ज़राअत जो जेको पहिरियों इनकलाब आहे उहो सिंध खां शुरू थियो आहे, मोहन जे दड़े खां शुरू थियो आहे, ऐं ज़राअत जी जेको आहे सो तख़लीकार ऐं पंहिंजे सिंधियाणियुनि खे ॾियां थो। सिंध जी औरत हिन दुनिया में पहिरियों इनकलाब आंदो आहे जंहिं ज़राअत खे जेको आहे सो हिते असां वटि कणिक जूअर ॿाझर इहे अनाज, पोइ सिंधू दरिया जी ख़ुशहालीअ करे सिंधु एॾी ख़ुशहाल थी वई जो अनाज जा ढेर थी विया। पोइ असांजो सिंध जो माण्हू जेको बहिराणे में रहंदो त उन वरी शहर ॿधी रहणु आबाद कयो। त ईअं सम्झो त ॿियो हिकिड़ो इनकलाब जेको सिविलाइज़ेशन जो आहे शहरी ज़िंदगीअ जो उहो बि सिंध वटां शुरू थियो आहे। ऐं पोइ जॾहिं सिंध जे शहरनि जो असां इंडस सिविलाइज़ेशन जो ज़िक्र कयूं था त ॿ वॾा जेके आसार आहिनि उहे सदियूं पुराणा जेके आसार आहिनि, मोहन जो दड़ो ऐं हड़प्पा इहे बिलोंग्स टू इंडस सिविलाइज़ेशन, महरगढ़ आहे, ब्राह्मणाबाद त उन्हनि खां पोइ आहे, पर इहे जेके तमामु क़दीम आसार आहिनि जेके तारीख़ ते मिलनि था, इनखे साइंसी बुनियादनि ते अञा बि रिसर्च जी ज़रूरत आहे। उनखां पोइ जेको आहे सो जेकॾहिं असां साइंस जी ॻाल्हि कयूं था त आउं सम्झां थो त सिंध इहो बि इनकलाब आंदो आहे त उहा टेक्नोलॉजी जी माउ सिंध आहे। बीठो टेक्नोलॉजी जो बुनियादु आहे। असां वटि बैलगाॾी जो जेको आहे वजूदु सॼी दुनिया में सभ खां पहिरीं सिंध में मिले थो। आउं सम्झां थो टेक्नोलॉजी जो जेकी आहे इनकलाब उहो बि सिंध मां सिंधी बैलगाॾियुनि जो फीथो जेको आहे वजूद में आयो। अच्छा, उनखां पोइ असां चऊं था त मज़हबनि जी मां आहे त दुनिया सिंध जे तहज़ीब ते दुनिया जे घणनि मज़हबनि जो असरु रहियो आहे ऐं घणनि मज़हबनि जा माण्हू हिते रहिया आहिनि। ऐं जीअं असां सम्झूं त वेद जेके 4 वेद जेको आहे सिंधूअ जे किनारे ते लिखिया विया। मुंहिंजो दोस्त आहे हिकिड़ो इंडिया में प्रोफेसर, उनखां मूं पुछा कयो त यार तव्हां वटि रिसर्च हले थी पई त वेदनि जी का तव्हांखे डेटिंग मिली आहे? हुन चयो त करोड़े सालनि ताईं 35 करोड़ सालनि ताईं त असां विया आहियूं, बाक़ी अञा ताईं प्रॉपर डेटिंग असांखे न मिली आहे। त हाणे जेकॾहिं असां इहा वेही कथ कयूं त हीअ त सदियुनि जो सफ़र आहे। ऐं सम्झां थो त अज़ल खां जेको हले थो। ऐं ॿियो उन खां पोइ जेको तारीख़ तहज़ीब ऐं सकाफ़त में असां वटि सिंध जी हिकिड़ी हुस्नाकी आहे उहा इहा आहे त इहो बि हिकिड़ो वॾो इनकलाब जंहिंखे आउं चवां थो त सिंध जे हुन शहरनि में को बि हथियार न मिलियो आहे। ऐं अमुन वारी धरती, ख़ुशहाल धरती, ऐं इन अमुन जी ख़ुशहाली जे करे ॿाहिरिनि जेको आहे सो हमलावरनि हमला कया त उहे इन जी सिंध जी ख़ुशहाली जे करे ऐं अमुन पसंदि जे करे हुआ। बल्कि कुझु रिसर्चरनि त ईअं बि चयो आहे त जेको आहे सो राजा ॾार जी शिकस्त जो सबबु आहे त उहो जेको आहे सो ॿुध फिलासॉफी खे घणो एडॉप्ट कनि, अमुन पसंदि माण्हू थी विया ऐं हूअं बि जेको आहे सो आहे। हाणे असुल में असां वटि साइंसी बुनियादनि ते जेका हाणे ताईं जेका आर्कियोलॉजी जे हवाले सां जेका आहे उहे 2 आहिनि, हिकिड़ो DNA टेस्ट ऐं ॿियो कार्बन डेटिंग। असां वटि बदनसीबी असांजी इहा आहे त अंग्रेज़नि कुझु बुनियादु रखियो तारीख़ जो, पर उन खां पोइ तारीख़ ते जेको असां चऊं साइंसी बुनियादनि ते उहो कमु न थियो आहे। वरी अञा बि हिकिड़ी बदनसीबी सिंध सां इहा आहे त 1947 खां पोइ जॾहिं पाकिस्तान जो वजूदु आयो त हुन ईअं सम्झो पंहिंजनि इंडस सिविलाइज़ेशन पंजाब में बि आहे, उते ते कमु न कयूं, पर असांखे बि कमु करणु न ॾिनो। हाणे 18वीं तरमीम खां पोइ कुझु बहितरु थियो आहे त आर्कियोलॉजी जो खातो सिंध वटि आयो आहे ऐं उन ते कुझु कमु थियो आहे। पर असुलु जेको सच ॿुधायां त मुंहिंजो हिकिड़ो दोस्त आहे जेको उन ते रिसर्च करे थो पियो, उन चयो त कार्बन डेटिंग लाइ ऐं खुली जेकॾहिं ॻाल्हि कयां त आर्कियोलॉजी जे डिपार्टमेंट्स खे या जेको आहे सो उनखे बि मना थियल आहे कंहिं मख़सूस इदारनि पारां तव्हां कार्बन डेटिंग न कयो। असांजो जेको आहे सो एटमी राज़ जेको आहे ज़ाहिर था थियनि। सो इहा हिकिड़ी वॾी बदनसीबी आहे त
पोइ हुननि खे भले न हुजे पर असांखे पंहिंजे धरती क़ौम वतन ऐं पंहिंजे तारीख़ सां प्यार आहे, असां चऊं था थिए। ऐं ॿियो हाणे जदीद जेको असां वटि हीअ टेक्नोलॉजी आई आहे जंहिंमें फिल्म फोटोग्राफी इहो, त मुंहिंजो दोस्त हिकिड़ो जेको आहे इहो मोहन जे दड़े ते रिसर्च करणु, त 360 डायमेंशन वारी जेका कैमरा आहे त हुन चयो त उहा उते बि हुननि अहिड़ा के सिग्नल जामर लॻाए छॾिया आहिनि की उते बि कमु नथा कनि। त इहो माना टेक्नोलॉजी जेका आहे सा उहा जाम करे छॾी अथनि। त हाणे इहा हिकिड़ी वॾी बदनसीबी चइबी, DNA त अञा परे जी ॻाल्हि आहे, DNA त अञा परे जी ॻाल्हि आहे। जेकॾहिं हा हा न हूअ बि तारीख़ सिंध जी तारीख़ ते जेको आहे न हिकिड़ो मज़हबी नुक़्ते निगाह सां घणी लिखी वई आहे, बादशाहनि पंहिंजे तारीख़ूं घणियूं लिखियूं आहिनि ऐं उन हवाले सां हिकिड़ो डिघो बहस थी वेंदो त हूअं मज़हबनि जो घणो असरु रहियो आहे असां वटि, ऐं हर को जेको आहे सो पंहिंजे एंगल सां पंहिंजे हिसाब पंहिंजे नुक़्ते निगाह सां जेको आहे रहियो आहे। जीअं हाणे वेद जेको आहे सो उन्हनि ते, या हिकिड़ी वॾी जेका ॻाल्हि आहे त असांजे सिंध जी तारीख़ जो हिकिड़ो वॾो ज़ख़ीरो संस्कृत, ॿोली तारीख़ में वॾी अहमियत रखे थी, संस्कृत में हिकिड़ो असांजो वॾो ज़ख़ीरो आहे। ऐं उहा संस्कृत जेको आहे त वाक़ई रुगो ब्राह्मण ऐं वॾा माण्हू पढ़ंदा, आम आवाम ताईं उन्हनि उनखे पहुचायो बि न। ऐं आउं सम्झां थो त जदीद साइंस जी बुनियादनि ते जेकॾहिं सिंध जी तारीख़ ते बाक़ाइदे रिसर्च करण जी ज़रूरत आहे त संस्कृत जा हींअर किताब इंडिया में तमामु घणा पिया आहिनि, हिते बि आहिनि असांजे लाइब्रेरी में मौजूदु आहिनि। जेकॾहिं उन इल्म खे को सही नमूने सां साइंसी बुनियादनि ते रिसर्च करे ऐं असांजी तारीख़ जा पेरा खणे त वॾी हिकिड़ी कथाऊं ज़ाहिर थींदियूं। त इहे आहिनि हिकिड़ा बुनियादी जेको आहे सबब। त असां न चाहींदे बि नथा करे सघूं त असां पंहिंजे जेको आहे सिंधी तारीख़ खे साइंसी नुक़्ते निगाह सां ॾिसूं त असांजा जेको आहे सो झलियो वियो आहे, असांखे रोकियो वियो आहे, कार्बन डेटिंग नथो करणु वञे। कुझु ब्राह्मणाबाद में या सिक्का या ॿिए हंधा मूंखे कुझु सिक्का मिलिया त हिते नेशनल म्यूज़ियम ऑफ पाकिस्तान में कार्बन डेटिंग जा सामान पिया आहिनि। त उन्हनि खे ॾिनमि त उहो 6 महीना त मूंखे रुलायूं त बाबा हीअं थींदो हीअं थींदो, पर पोइ आउं सम्झी वियुसि त हिननि खे का मना थियल आहे त सिंध जेका सदियुनि जी तारीख़ आहे उहा ज़ाहिर न थिए। उहो डोमिनेंसी जेको आहे सो दुनिया में क़ौमूं जेको आहे सो पंहिंजे तारीख़ तहज़ीब जे करे सुञाणंदियूं आहिनि। आउं सम्झां थो त सिंधी हिकु एॾी वॾी सुहिणी सिंधी क़ौम आहे जंहिं वटि पंहिंजो शानदार माज़ी आहे, ऐं जंहिंजो माज़ी भलो आहे चवंदा हुनजो मुस्तक़बल भलो आहे। त उन करे असांखे त पंहिंजो फ़ख़ुरु आहे, पर असांखे उन बुनियादनि ते न ॾिनो वञे। ॻाल्हि कई त असांजो साईं मशहूरु फलकारो साहिबु ताज़ो कोहिस्तान ते बि हिकिड़ो किताबु लिखियो आहे, थर ते लिखी कोहिस्तान ते। उन में बि हुन एॾा वॾा डायनोसॉर्स वग़ैरह उन्हनि जा या काफ़र कोट जो हिकिड़ो ज़िक्र कयो आहे, जंहिंजी जेकॾहिं डेटिंग असां कयूं त उहा सदियूं साल पुराणी आहे। ऐं उनखे साइंटिफिक वे सां जेकॾहिं असां पिंड पिणु थियल शयूं उन्हनि खे बि जेकॾहिं असां इहे पंहिंजे तारीख़ी दौरनि में कयूं त उहे करोड़े लखा करोड़े सालनि ते अचे थो। उन करे असां चवंदा त निज साइंसी बुनियादनि ते हिनखे परखिजे, जीअं असांजो जेको तारीख़ी पोरियो आहे सिंधी क़ौम जो, सदियुनि जो जेको पोरियो आहे उहो असां सॼी दुनिया खे ॿुधाए सघूं। ऐं असांखे फ़ख़ुरु थियणु घुरिजे त असां सिंधी आहियूं, ऐं इहो फ़ख़ुरु वारो पोरियो अॼु दुनिया खे ॾेखारण जी ज़रूरत आहे। ॾेखारण जी उन करे ज़रूरत आहे जो असां इहा ॻाल्हि कईसूं त असांजे क़दीम शहरनि मां अमन पसंदि क़ौम आहियूं, प्यारु मोहबत अमन इंसानियत जो दर्शु ॾियूं था। ऐं इन फ़िकुर खे, इन सॼे फ़िकुर खे साईं जेम्स हैद खणी आयो, जेको इन खे सिंध जे सूरमनि जे हवाले सां किताबु लिखियो। साईं अतामद बमरो साहिबु घणो कमु करे, MS पंवर साहिबु कमु कयो आहे, ऐं ॿिया बि तारीख़ी घणो कमु थिए पियो, पर अञा कम जी ज़रूरत आहे साइंसी बुनियादनि ते। उन में जेको कार्बन डेटिंग जी ॻाल्हि कईसीं त उहा मन थियल आहे त बाबा न कयो। DNA त अञा वरिते आहे, ऐं ॿियूं बि घणियूं शयूं आहिनि। फिज़िक्स जी जेकॾहिं ॻाल्हि कयूं त असां वटि त एस्ट्रोनॉमी फिज़िक्स जा माहिर रहिया आहिनि सदियूं, उहो ज़ख़ीरो आहे, पर हाणे उनखे साइंसी बुनियादनि जी परख जे बुनियाद ते असां उनखे जेकॾहिं आणियूं त इन जी ज़रूरत आहे। महिरबानी। इहा ॻाल्हि सवेर मूंखां स्लिप थी वई ज़हन तां त ॿोली ऐं तारीख़ जो पाण में तमामु गहरो जेको आहे सो तालुक़ु आहे। इहा मुंहिंजे ख़्याल में इन टॉपिक में अचणु खपे इहा ॻाल्हि त मोहन जे दड़े जी ॿोली अॼु ॾींहं ताईं 100% कान सम्झी सघियो आहे केरु, ऐं सिर्फ़ु चंद आङुरनि ते ॻणण जहिड़ा माण्हुनि जन माना ॿोलीअ ते कमु आहे।
मुंहिंजे ज़हन में जेके माण्हू आहिनि उन्हनि में साईं अता मोहम्मद बंबरो साहिबु सिंधू लिखत जी भाञ जेको आहे किताबु, इहो किताब ई कोन्हे को मार्केट में मिले ई कोन थो। अलाना साहिबु आहे, कुझु ॿोली जा ॿिया माहिर आहिनि। हींअर ख़ुदावादी लिपीअ ते हिकिड़ो ख़ूबसूरत किताबु आयो आहे साईं, मुख़्तियार मल्हाह लिखियो आहे, जंहिंमें हू माना मुकमल तौर ते ख़ुदावादी लिपि जे हुजण जो सबूत हुजे त हिननि मागन मकान तां इहा लिखत मिली आहे। उन खां अलावा अर्धनागरी आहे, देवनागरी आहे ऐं गुरमुखी आहे। तमामु हा, मुंहिंजी नॉलेज में 32 लिपियूं जेके आहिनि, 32 जेके आहिनि स्क्रिप्ट्स ते लिखत मां सिंध में आम जाम हुई। ऐं खीर थर जे जबलनि में, पहाड़ुनि में अॼु ॾींहं ताईं माना लिखियूं पियूं आहिनि। बदर अबड़ो साहिब जो किताब आउं रेफर कंदुसि, खीर थर में चिटसाली, या साईं जेको आहे सो फलकारो साहिबु जो आहे, उनखे बि उहे शयूं नज़र आयूं। अशोका जे दौर में जेको आहे सो पथर लॻाया वेंदा, ऐं उन्हनि पथरनि ते उन जा कुझु हुकुम लिखिया वेंदा, उहे ई असां उन्हनि ताईं पहुची न सघिया हूंदा हिन ॿोलीअ में छा लिखियो आहे। सो मुंहिंजो इंटरप्शन करण जो मक़सदु इहो हो त सभ खां पहिरियां ॿोली जा माहिर जेके आहिनि गॾिजी करे घटि में घटि उहा लिखत त पढ़ण जी कोशिशि कनि त ही बाबा लिखियलु छा आहे, त इहा मुंझियल कड़ियूं काफ़ी जेके आहिनि से खुलियूं पवंदियूं पंहिंजी वॾी। तमामु ज़बरदस्त, तमामु दोस्तनि ॾाढो सुठो ऐं जामे अंदाज़ सां ॻाल्हायो। ख़ासि तौर ते अमीन, आसिफ़ ऐं साईं गुलस्तान ऐं ॿियनि दोस्तनि सुठो ॻाल्हायो। असल में असांजो जेको ही स्टडी सर्कल रखण जो जेको मक़सदु आहे उहो इहो ई आहे त असां नवनि मौज़ूअनि खां आगाही हासिलु कयूं ऐं हिक ॿिए मां सिखूं। आम तौर ते असां वटि रिवायती हिकिड़ो कल्चर हूंदो आहे त बाबा बसि हिकिड़ो ॼणो चङो मुड़ुसु घुराईंदा आहियूं, बसि उहो लेक्चर ॾेई हलियो वञे, सभई ॿुधी ऐं घरु सम्झो थी न सम्झो का ख़बर ई कान्हे, न सुवाल जवाबु, न ॾे वठि ख़्यालनि जी, न कुझु बि कोन। सो उन शइ खे टोड़ण जे लाइ हीअ शइ रखी असां त सभिनी दोस्तनि खे इन्वॉल्व कयूं। उन करे आउं गुज़ारिश कंदुसि त असां हफ़्तो अॻु या 2 हफ़्ता अॻु कोशिशि कयूं था त मौज़ू अनाउंस कयूं था, त जीअं दोस्त उन मौज़ू तहत तव्हां पढ़ी अचो। जॾहिं तव्हां पढ़ी ईंदव त पोइ तव्हांखे ॻाल्हाइण में बि सवलाई थींदी ऐं तव्हां जेको मौज़ू आहे उन सां तव्हांजी वाक़फ़ियत बि थींदी। ऐं ॿियो इहो आहे त हिन ज़रिए असां सभई पंहिंजा आइडियाज़ शेयर कयूं था ऐं सिखूं था। को बि अकुल असां में कोन्हे, सभई असां सिखंदड़ आहियूं ऐं हिक ॿिए में ई सिखंदासीं ऐं इन्हनि स्टडी सर्कल जे ज़रिए ई असां पंहिंजी ॼाण में इज़ाफ़ो पैदा कंदासीं। सो मां पंहिंजे राय ॾियण सां गॾोगॾु आख़िर में हिन स्टडी सर्कल खे साइड ईंदुसि बि ऐं तव्हांजे ॾाढो नुक़्ते नज़र पंहिंजो पेश कंदुसि। तमामु ज़बरदस्त तव्हां ऐं जामे अंदाज़ सां अमीन, आसिफ़ ऐं साईं गुलसन ॻाल्हायो त सिंध जी जेकी तारीख़ आहे उनजो साइंसी नुक़्ते नज़र सां उनजी जेकी छंड छाण आहे उहा कीअं कजे। अमीन उनखे माना हिकिड़ो किताबी हवाले सां जेका असां वटि ग्रोथ थी आहे, साइंटिफिक अप्रोच तहत सिंध जी तारीख़ कीअं लिखी, किथां शुरूआति थी, उन तहत तमामु सुठो माना हिकिड़ो जाइज़ो पेश कयो। अहिड़ी रीति आसिफ़ जेको आहे बुनियाद जेके समाज जा आहिनि, छो जो समाज जी ग्रोथ थींदी आहे उन्हनि जे मुआशी औज़ारनि सां, पैदावारी ज़रियनि सां। उन ते रोशनी विधी त असांजो समाज जेको आहे मुख़्तलिफ़ दौरनि में उन जा मुआशी पैदावारी ज़रिया कहिड़ा हुआ, उन्हनि उन में कीअं तरक़ी कई, उन में असांजी टेक्नोलॉजी कहिड़ी हुई। अॼु जी जदीद टेक्नोलॉजी सनती जो दौरु आहे, पर असां वटि माज़ी में जेकॾहिं ॾिसूं था त असां वटि माज़ी में बि टेक्नोलॉजी हुई, पर उहा कहिड़ी हुई। माज़ी में आॾाणो हिकिड़ी टेक्नोलॉजी आहे जंहिंमें कपिड़ो उणियो वेंदो हो, ठीकु आहे। अहिड़ी रीति असां वटि क़दीम दौर खां रिवायतूं आहिनि ऐं तारीख़ी हवाला बि आहिनि, दलील बि आहिनि। ख़ुदि एम एच पमर जेको ज़रात जी सिंध जी रेजानी तारीख़ जेकी 6000 रेजानी तारीख़ लिखी आहे, त माना सिंध जी ज़रात 6000 साल पुराणी क़दीम ॾेखारे थो, उन लाइ साइंटिफिक प्रूफ ॿुधाए थो। या असां वटि जेको फीथे जी ईजाद जेके मोहन दड़े मां जो खोटराई मां जेकी शइ थी आहे, त टेक्नोलॉजी साइंस जो बुनियादु बि उतां थो ॿुधायो वञे। असल ॻाल्हि इहा आहे त तारीख़ जी साइंसी नुक़्ते नज़र सां छंड छाण उन में इहे सभई शयूं अची थियूं वञनि। त समाज जी जेकी बीहक आहे, समाज जी जेकी जोड़जक आहे, समाज जी जेकी ग्रोथ आहे, वाध वीज समाज सां लाॻापियल उनजी जेको मुआशी ज़रिया आहिनि, पैदावारी ज़रिया आहिनि, माण्हुनि जो जेको किर्त वहिंवार आहे, उथणी वेहणी आहे, उहो समूरी शइ आमतौर ते असां वटि तारीख़ जी वसफ़ इहा ई ॿुधाई थी वञे त बाबा माज़ीअ जा किसा, माज़ीअ जूं ॻाल्हियूं, माज़ी जा हवाल, पर रुॻो इन्हनि शयुनि ताईं महदूद तारीख़ न आहे। असां वटि जेका तारीख़ लिखी वई आहे उहा वाक़ई रुॻो किसनि ऐं अहवालनि ताईं ॿधलु आहे। उहे बादशाहनि जा किसा आहिनि, शहनशाहनि जा किसा आहिनि, रुॻो अहवाल आहिनि जंगी। पर हक़ीक़ी तारीख़ छा आहे? हक़ीक़ी तारीख़ आम माण्हू जी तारीख़ आहे, आम माण्हू सां लाॻापियल तारीख़ आहे, आम माण्हू जे किर्त ऐं धंधे सां लाॻापियल आहे।
असांजा उन वक़्त जा मुआशी ज़रिया कहिड़ा हुआ, मुआशी पैदावारी औज़ार असांजा कहिड़ा हुआ, उन में असांजी कहिड़ी तरक़ी थी, कल्चर में असां वाधारो कहिड़ो आयो, असांजो ॿोलीअ में, अदब में, आर्ट में, फ़न में, मौसीक़ीअ में, मुख़्तलिफ़ शयुनि में आम माण्हू जो जेको राब्तो छा रहियो, आम माण्हू जो कारोबार छा रहियो। असांजी तारीख़ मां आम माण्हू गुम आहे। सिंध जी तारीख़ जी साइंसी छंडछाण त परे जी ॻाल्हि, पर पहिरीं ॻाल्हि त सिंध जी जेकी तारीख़ लिखी वई आहे, अफ़सोस जी ॻाल्हि इहा आहे त उहा रुॻो बादशाहनि जा किसा ऐं कहाणियूं आहिनि, सरदारनि जा किसा ऐं कहाणियूं आहिनि। रुॻो जंगजू जवान असां वटि पिया आहिनि, आम माण्हू ख़बर ई कान्हे, आम माण्हू उन वक़्तु छा कंदो हो, उनजो किरत छा हो, उनजो वहिंवार छा हो, ख़बर ई कान्हे, तारीख़ मां गुम आहे। असल में तारीख़ असां वटि ॾंद कथा जी सूरत में मौजूदु आहे, तारीख़ असां वटि किसनि ऐं कहाणियुनि जी सूरत में मौजूदु आहे। साइंसी नुक़्ते नज़र सां तारीख़ लिखण जो जेको रिवाजु आहे उहो 19वीं सदी खां पियो आहे। पहिरियों असां वटि जेकी तारीख़ लिखी वेंदी उहा ॾंद कथाउनि जे बुनियादनि ते, किसनि कहाणियुनि जे बुनियाद ते लिखी वेंदी हुई। अमेरिका जो राइटर आहे हार्वर्ड ज़िन, हुन शुरूआति कई तारीख़ जी साइंटिफिक बुनियादनि ते। हुन अमेरिका जी तारीख़ लिखी आहे, पीपल हिस्ट्री ऑफ अमेरिका, माण्हुनि जी तारीख़। त ज़रूरत असांजी इहा आहे त सिंध जी जेकी तारीख़ आहे उहा बि अवामी नुक़्ते नज़र सां लिखण जी ज़रूरत आहे। माण्हुनि जी तारीख़ असांखे खपे न, जंहिंमें असांजो आम माण्हू गुम आहे, उन जी तारीख़ न आहे। सिंध जे अंदरि एम.एच. पंवर तमामु वॾो नालो आहे, जंहिं साइंटिफिक नुक़्ते नज़र सां आम माण्हू जी तारीख़ लिखण जी कोशिशि कई आहे। असां वटि उन खां पहिरियों गंगाराम जो नालो मिले थो, जो अमीन ज़िक्र कयो, ऐं ॿिया मिलनि था। हाणे पाण अचूं था इन ॻाल्हि ते त सिंध जी जेकी तारीख़ लिखी वई आहे हींअर ताईं असां ॿुधो, उहो चचनामे जी सूरत में हुजे, तारीख़ मासूमी जी सूरत में हुजे, तोहफ़तुल क़ुरान जी सूरत में हुजे, विंदे मज़र शाहजहानी जी सूरत में हुजे, या उन खां पोइ तोहफ़तुल क़ुरान ऐं तारीख़ ताहिरी आहे, ऐं ॿिया काफ़ी तारीख़ जा किताब आहिनि। पर घणे क़दुरु उहो हिक ॿिए जो वर्जाउ आहे, हिक ॿिए तां उतारू कयल आहिनि। सिंध जी तारीख़ लिखी उहा अरबन, पोइ पर्शियन उन्हनि खे तर्जुमो करे वरी उन्हनि ते घणी छाप उन्हनि जी आहे। पर उन्हनि में बि मज़दर शाहजहानीअ जेको लिखियो आहे उहा कंहिं क़दुरु ॿियनि तारीख़ किताबनि जे भेट में बहितर आहे, उहा बि साइंसी न आहे। उन में बि किथे किथे हू जेको आहे जानिबदार थो नज़र अचे, मुकमिल गैर जानिबदार न आहे। पहिरीं ॻाल्हि इहा त तारीख़ छा आहे ऐं तारीख़ खे कीअं सम्झिजे, तारीख़ लिखिजे कीअं, पहिरियों त असां उन ते सम्झूं। तारीख़ बुनियादी तौर ते आम माण्हू जो वहिंवार, आम माण्हुनि जो जेको पंहिंजी मईशत में, पंहिंजे कल्चर में, पंहिंजी ॿोलीअ में, पंहिंजी तारीख़ में जेको उनजो किरदारु आहे, उनजो अमल ऐं दख़ल आहे, उन जो जेको तफ़सीलवार माज़ी जो जेको ज़िक्र आहे उनखे तारीख़ चवंदा, जेको असां वटां गुम आहे। हाणे उहा तारीख़ लिखूं कीअं? तारीख़ लिखण जे लाइ बुनियादी तौर ते 5-6 शयुनि जी ज़रूरत हूंदी आहे। सभ खां पहिरीं जियालॉजिकल एविडेंस, छो जो सिंध जी तारीख़ लखा किरोड़ा वारा क़दीम आहे, अरबा वारा क़दीम आहे। सिंध जी बुनियाद जी जेकॾहिं ॻाल्हि था कयो त कारूंज जी पहाड़नि जी उमिरि 2.5 अरब साल पुराणी आहे, खीरथर जी पहाड़नि जी उमिरि किरोड़े साल पुराणी आहे। सिंध ते जेको सिंध जो नालो जेको पियो आहे, भले असां आर्यन खे चऊं त आर्यन रखियो आहे, हालांकि इन ते बि हिकिड़ो वॾो डिबेट थियणु घुरिजे, छो जो आर्या जेको असां अॼु ॾींहं त ॿुधंदा आहियूं त सेंट्रल एशिया मां आया, के चवनि था त उहो ऑस्ट्रेलिया खां आया, के किथां खां आया। त हींअर जेकी नई थियरी आई आहे त आर्या ख़ुदि सिंधी हुआ, आर्या के ॿाहिरां कोन आयल हुआ, इहा बि घड़ियल कहाणी आहे। हाणे उन ते बहस करे सघिजे थो, डिबेट करे सघिजे थो, इख़्तिलाफ़ रखी सघिजे थो, छो जो अॼु ॾींहं ताईं असां सिंध जी जेकी तारीख़ पढ़ी आहे उन में पहिरियों जेको सिंध ते हमिलो आहे उहो आर्यन जो हमिलो सम्झो वियो आहे। पर ख़ुदि जेनेटिकल स्टडीज़ ॿुधाए थी त सिंध जे अंदरि दरावड़ ऐं आर्या जेको अॼु मौजूदु आहे उनजो जेन साॻियो आहे, जीन साॻियो आहे उनजो, जेनेटिकली उनखे साबित कयो वियो आहे त उहो साॻी शइ आहे, जुदा शयूं न आहिनि। त इंडियन स्कॉलर्स जेके आहिनि उहे चवंदा त इहो दरावड़ ऐं आर्यन जो जेको बुनियादी जेको अलॻि सवाल करे पेश कयो वियो आहे, उन्हनि खे अलॻि करे पेश कयो वियो आहे, उहो मैक्स मुलर जेको तारीख़दान हो उन ऐं ॿियनि कोशिशि कई, इन्हनि खे अलॻि करे पेश कयो वियो आहे। ख़ुदि गंगाराम सम्राट बि उन सां डिसएग्री करे थो, हू त चए त आर्या बेसिकली सिंधी आहिनि,
दरावड़ बि साॻी ॻाल्हि आहे। सिर्फ़ु इहो आहे त जीअं त इंडस वैली जी पखेड़ तमामु वॾी हुई, हिकिड़ा जेके थधा इलाइक़ा उते रहंदड़ माण्हू उन्हनि जी चमड़ी अछी हुई, ऐं जेके गरम इलाइक़ा उन्हनि में रहंदड़ माण्हुनि जी चमड़ी कारी हुई। हीउ दरावड़ ऐं आरा जो जेको ट्रम आहे उहो इन बुनियादनि ते रखियो वियो, अछी चमड़ी वारे खे आरियो छॾियो वियो ऐं कारी चमड़ी वारे खे दरावड़ छॾियो वियो। बाक़ी जेनेटिकली बुनियादी तौर ते साॻी क़ौम आहे, जुदा न आहे। उहा इंडस वैली सिविलाइज़ेशन में सिंधु दरिया जे ॿिन्ही किनारनि ते आबाद जेकी क़ौम आहे उहा आहे। बहरहाल इन ते डिबेट करे सघिजे थी, बहस करे सघिजे थो। त जीअं मूं तव्हांखे ॿुधायो त सिंध जी धरती जी उमिरि अरबा वरह आहे, छो जो सिंध जा जेके जबल आहिनि उहे एॾा क़दीम आहिनि। सिंध पहिरीं सॼी समुंड हुई, लखा किरोड़ा वरह अॻे समुंड हो, उन समुंड तां सिंध ते नालो पियो आहे। बेसिकली संस्कृत बि सिंधी ज़ुबान आहे। आमतौर ते असां वटि ॿोली जा जेके नज़र आया, इहा वाक़ई हिकिड़ी अहम पॉइंट हुई जेकी अमीन ऐं साईं गुलसन ॻाल्हि कई त तारीख़ खे सम्झण लाइ ॿोली खे सम्झणु लाज़मी आहे, छो जो ॿोलियूं जेके आहिनि उहे बुनियादु हूंदियूं आहिनि ऐं ॿोलियुनि में ई असांजी तारीख़ मिलंदी आहे। असां वटि रुगो अमीन ॿटीह ॻाल्हि कई, असां वटि कंहिं दौर में 92 लिपियूं हुयूं सिंध में राइज, छो जो हीउ वॾो वसी ख़ितो हो। कैलाश पर्बत खां वठी समुंड ताईं ॿिन्ही किनारनि ते आबाद जेके बि माना अॼु क़ौमूं आहिनि उहे सॼी इंडस वैली सिविलाइज़ेशन तॾी वेंदी हुई। न सिर्फ़ु इहे पर हितां जा जेके माण्हू लॾे ऐं ॿिए हंधि विया उन्हनि सिंधू तहज़ीब जहिड़ियूं ई तहज़ीबूं पैदा कयूं दुनिया में। हालांकि असांजा काफ़ी नौजवान स्कॉलर उन सां इख़्तिलाफ़ु कनि था साईं अतामन बंबरे सां, त साईं इंतिहा पसंदि सिंधी स्कॉलर आहे जेको अमेरिका जी माया तहज़ीब खे, ईरान जी तहज़ीब खे, इराक जी तहज़ीब खे सिंधी तहज़ीब चए थो, पर हू पंहिंजे पारां का बि ॻाल्हि नथो करे। हू जेका ॻाल्हि करे थो उहा हवालनि सां, दलीलनि सां ऐं फॉरेन स्कॉलर्स जे ज़रिए ॻाल्हि करे थो। हू पाणी जे ज़रिए ॻाल्हि थो करे। हू ॿाहिरि जेके वेठल स्कॉलर आहिनि, जेके आर्कियोलॉजिस्ट आहिनि, जेके जियोलॉजिस्ट आहिनि, एंथ्रोपोलॉजिस्ट आहिनि, उन्हनि जे नुक़्ते नज़र सां ॻाल्हि थो करे। ओमेल अमेरिकन स्कॉलर आहे, जीअं रिसर्च कई आहे ऐं उन सिंध ते ऐं उन किताब लिखो द डांसिंग शेडोज़, जिन जो तर्जुमो साईं अतामन बंबरे कयो आहे त सिंधू तहज़ीब या यूरोप जी तहज़ीब ते असरु आहे। उन में हू दावा थी करे त सिंधू तहज़ीब जेकी आहे उहा तहज़ीबुनि जी माउ आहे, दुनिया जी पहिरीं तहज़ीब आहे जेकी एॾी वॾी पखेड़ में आहे जो ख़ुदि मेसोपोटेमिया ऐं ईरान उन जूं कॉलोनियूं थियूं सजनि ऐं उहे ख़ुदि हिन जी रिप्लिका आहिनि। जेसीं ताईं महरगढ़ जी साइड जेकी आहे ज़ाहिर न थी या मोहनजोदड़ो जो साइड ज़ाहिर न थियो, तेसीं ताईं माना इराक ऐं मिस्र जी तहज़ीबुनि खे क़दीम तरीन ॼाणायो वियो। पर पोइ जॾहिं हीअ ॼाणायूं वियूं, ज़ाहिर थियूं, त ख़बर पई त बाबा हीअ त उनखां अॻु में जूं आहिनि ऐं वधीक सुधरियल आहिनि। इराक जी मिस्र जी तहज़ीब जेकी आहे उहा बाद जी आहे। त इ तहज़ीबी हवाले सां असां तारीख़ खे लिखण जे लाइ मूं जीअं ॻाल्हि कयमि त पहिरियों आहे जियोलॉजिकल फॉर्मेट। तव्हां तारीख़ खे साइंटिफिक नुक़्ते नज़र सां लिखी सघो था तॾहिं जॾहिं तव्हां जियोलॉजी खां वाक़ुफ़ु हुजो। जियोलॉजी चइबो आहे भू ज्ञान, ज़मीन जो इल्मु खे, छो जो अवाइली असां वटि को किताब मौजूदु न हो, लिखतूं मौजूदु न हुयूं, उन करे अवाइली क़दीम तारीख़ दुनिया जी पैदाइश जी, धरती जी पैदाइश जी, उहा जियोलॉजी जे इल्म मां असांखे मिली सघे थी। जियोलॉजिकल जेके सर्वेस थियूं, जियोलॉजिकल जेके रिसर्चिस थियूं, जेके उन जे साम्हूं जेके शयूं आहियूं, जियोलॉजिकल एविडेंस साम्हूं आया, ख़ासि करे पिथावाला, माणिक पिथावाला जो किताबु आहे, उन में जेको हुन लिखियो आहे सिंध जे बाबति, सिंध जी बुनियाद बाबति, सिंध जी धरती समुंड मां कीअं ॿाहिरि निकिती। हिकिड़ो प्रोसेस आहे त बरसातूं जेके ग्लेशियर्स ॻरिया उन मां जेको मिठो पाणी आयो, सिंधू दरिया जेको आहे 7 दरिया त ॿुधायो त कंहिं दौर में इहे अलाए केतिरा रुख हुआ। सुपर सिंधू त बाद जी ॻाल्हि आहे, पर जॾहिं क़दीम दौर जी ॻाल्हि था कयूं त उन में सिंधू जा अलाए केतिरा वहिकरा, सवनि जे तादाद में वहिकरा हुआ जेके पाणी मिठो खणी ईंदा हुआ ऐं पाण सां गॾोगॾु किरोड़े अरबा टन वारी ऐं मिटीअ जा ज़रा खणी ईंदा हुआ, जेका हिन समुंड खे धिकींदी वई ऐं पंहिंजी धरती ठाहींदी वई। पोइ समुंड जी गरमाई जे करे के इलाइक़ा सफ़ा टाकुर पट थी विया, के वारियासा थी विया, के कीअं थिया, मुख़्तलिफ़ तौर ते समुंड खे धिकींदो आयो आहे ऐं मुख़्तलिफ़ दौरनि में वरी समुंड वधियो बि आहे। तारीख़ी तौर ते असांखे इहा शइ बि मिले थी। सिंध पैरादी कथा में एम.एच. पंवर उन जा पीरियड, साल ऐं उन जो सॼो तुख़मीनो लॻायो आहे। त अहिड़ी रीति धरती जी पैदाइश, सिंध जी पैदाइश, समुंड असल में असां वटि संस्कृत में जेको आहे समुंड जेको आहे उनखे सिंध जे नाले सां ईंदा हुआ, सिंधू या सिंध, समुंड। असल में सिंधू दरिया एॾो त वसी हो जो उनजो ॿियो किनारो नज़र न ईंदो हो। उन जे करे हुननि जो ॾिठो त हा अची फाटो आरनि जे लाइ चयो वियो आहे त आर्या जॾहिं हिते आया
असल में हू कैलाश पर्वत वारे परे पासे खां, छो जो उते थधि घणी हुई, उतां लॾे जॾहिं हू हेॾा ज़रात वारे पासे हेॾा जो त ख़ुश्क साली ऐं मेवा वग़ैरह हुआ, हिते टाकू इलाइक़नि में जॾहिं आया ऐं हुननि जॾहिं समुंड ॾिठो, दरिया ॾिठो, सिंधु दरिया, त हू हैरान थी विया, एॾो वॾो वसी, त पोइ हुननि सिंधु चयो। त सिंध ते नालो जेको आहे उहो हक़ीक़त में ईअं पियो, सिंधु दरिया जे करे नालो सिंध ते सिंधु पियो आहे। असां वटि त मज़हबी नुक़्ते नज़र बि रखियो वियो आहे त बाबा इहो हज़रत नूह जे पुट हाम ऐं साम जे सिंध ऐं हिंद ते नालो रखियो वियो आहे। इहे ॾंद कथा जी कहाणियूं आहिनि। हक़ीक़त जेको सिंध ते नालो पियो आहे उहो सिंधु दरिया ते पियो आहे। इहा साइंटिफिक अप्रोच जेकी आहे, साइंटिफिक रिसर्च जे ज़रिए असांखे ख़बर पए थी त जियालाजिकल इल्म जे ज़रिए ज़मीनुनि जे ठहिणु, धरतियुनि जे ठहिणु, जबलनि जा जेके आहिनि उभरणु, समुंड जो वधणु घटिजणु, सॼो असांखे उन में मिले थो वञे। त सिंध जी अवाइली तारीख़ असांखे जियालाजी जे ज़रिए मालूम थी सघे थी। उन खां पोइ ॿी शइ अहम आहे, उहा आहे आर्कियोलॉजी। क़दीमी जेके असांजूं तहज़ीबूं आहिनि, जेके दरियाउनि जे किनारनि ते माना आबाद थियूं, या जेके जबलनि में गारुनि जे दौर में, पथर जे दौर में, या बर्फ़ानी दौर में, बरसातुनि जे दौर में असां वजा माण्हू जेके गारुनि में रहंदा हुआ, जबलनि जे मथां रहंदा हुआ, उन्हनि जी बि तहज़ीब हुई। हिकिड़ी त तहज़ीब हीअ आहे जेके दरियाई तहज़ीब आहे, मोहनजो दड़ो, हड़प्पा, लोथल, महरगढ़, चाहूं जो दड़ो, लाखियुनि जो दड़ो, इहे त बाद जूं तहज़ीबूं आहिनि, हज़ारनि सालनि जूं आहिनि। पर जेका तहज़ीब पथर जी तहज़ीब हुई, जेका लखा भर क़दीम तहज़ीब आहे, जंहिंजा उञाण असांखे कारूंज जी टकरियुनि में, खीरथर जी टकरियुनि में मिलनि था। अॼु बि उते समय जे तादाद में गारूं मौजूदु आहिनि। अॼु बि उन्हनि गारुनि ते मुख़्तलिफ़ नक्शे चिटियल आहिनि, पेंटिंग्स कयल आहिनि। उमेद थी चए त सिंध जे खीरथर पहाड़ी सिलसिले में अहिड़ी चिटसाली थियल आहे जंहिंजी उमिरि जो काथो उन्हनि कार्बन टेस्टिंग जे ज़रिए लॻायो आहे, जेका 35 खां 36,000 साल क़दीम आहे। कंहिं कंहिं पेंटिंग्स जो, कंहिं कंहिं शइ जी जेके फासिल्स मिलिया आहिनि, उन्हनि जी त उमिरि लखा भरे आहे। त सिंध जी तारीख़ जो बुनियादु असां मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते रखंदो आहे। जियालाजिकल तारीख़, आर्कियोलॉजिकल तारीख़, उन खां पोइ वरी तारीख़ जो दौरु, जेको लिख जी तारीख़ असांखे मिले थी, अवामी तहज़ीब जी दौरु थो अचे आर्कियोलॉजिकल खां पोइ। उहे त अहिड़ी रीति आर्कियोलॉजी बुनियादी अहम हिकिड़ी साइंस आहे, जंहिंजे ज़रिए तव्हांजे क़दीम जेकी तहज़ीब आहे, माग आहिनि, फिटल माग मकान, उन्हनि जी सही उमिरि जो जेको तुख़मीनो अंदाज़ो लॻाए थो, उहा आर्कियोलॉजी इल्मु लॻाए थो। त तारीख़ लिखण जे लाइ, साइंटिफिक तारीख़ लिखण जे लाइ जियालॉजी, आर्कियोलॉजी, उन सां गॾोगॾु जेकी ॿी शइ आहे उहा जाग्राफी, अहम शइ जाग्राफी। जाग्राफी यानी तव्हांजे खिते जे बारे में, तव्हांजी सरहदुनि जे बारे में ॼाण, तव्हांजी ख़बर पए त तव्हांजो जबलू जेको आहे खितो कहिड़ो आहे, तव्हांजो वारिसो खितो कहिड़ो आहे, ज़मीनी खितो किथे आहे, सामुंडी कहिड़ो आहे, तव्हांजी हद बंदियूं, इहे सॼी उन जे बारे में जेकी ॼाण आहे उहा सॼी जाग्राफी आहे। त जाग्राफिकल एविडेंस जेके आहिनि, हक़ीक़तूं आहिनि, उहा बि तारीख़ लिखण जे लाइ अहम शइ आहे। जाग्राफी साइंस आहे। उन खां पोइ एंथ्रोपोलॉजी। एंथ्रोपोलॉजी इल्मु लिसान चई सघूं था, इंसान जी ॼाण, इंसान जे उन जेन खां वठी, जीन्स खां वठी, उन जो सॼो कल्चर, उन जी ॿोली, उन जी बीहक, उन जी बनावट, इंसान जो सॼो माना उन में अची थो वञे एंथ्रोपोलॉजी में। इहे बुनियादी शयूं आहिनि जंहिंजे ज़रिए तारीख़। उन खां पोइ ॿी बि अहम शइ आहे तारीख़ लिखण जे लाइ। असां वटि जेको लोक कथा, ॾंद कथा, कहाणियूं, किसा आहिनि, उहा तक़रीबन 90% 80% ॻाल्हियूं आहिनि, कूड़ा, मिथ आहे, ॾंद कथा आहे, हवाला, पर उन में 10% 5% तारीख़ जो हिसो शामिल आहे। जदीद जेके मुहक़िक़ आहिनि उन्हनि इहा बि शइ पॉइंट रखी आहे त जदीद तारीख़ लिखण जे लाइ ॾंद कथाउनि, अवाइली किसनि कहाणियुनि खे, या अवाइली मज़हबी जेके दस्तावेज़ आहिनि, उन्हनि खे बि छंडे छाणे साइंटिफिक बुनियादनि ते उन मां बि तारीख़ कढी सघिजे थी। छो त जदीद तारीख़ लिखण जी ॻाल्हि जेकी आहे, या तारीख़ लिखण जी बुनियादु, त असांखे माना हेरोडोट्स खां त चयो वञे, पर हेरोडोट्स खां अॻु में असां वटि हेक्टियस वजूदु रखे थो। एम.एच. पमर चए थो त हेरोडोट्स खां अॻु में हेक्टियस मौजूदु हो, ऐं तारीख़ जो अबो बजाए जो हेरोडोट्स खे चइजे, हेक्टियस खे चइजे, जेको हुन खां पहिरियों जेको। त तारीख़ जीअं बुनियादु हितां खां शुरू कनि, उन खां पहिरियों जेकी आहे उहा क़बल तारीख़ चयो थो वञे उनखे, माना तारीख़ खां अॻु जो दौरु। हाणे तारीख़ खां अॻु जे दौर खे कीअं था जस्टिफाई कंदव? उहो आर्कियोलॉजी जे ज़रिए, जियालॉजी जे ज़रिए, ऐं ॿियो या ॾंद कथाउनि जे ज़रिए।
जेके असां वटि नंद कथा जी वाकिया आहिनि, किसा आहिनि, क़दीमी किताब आहिनि, ऋग्वेद थी वियो, अथर्ववेद थी वियो, सामवेद थी वियो, यजुर्वेद थी वियो, ज़िंदावस्था आहे पारसियुनि जो किताबु आहे, इंजील तौरेत या ॿिया जेके मज़हबी किताब आहिनि, ख़ुदि क़ुरान थी वियो, ठीकु आहे, या असां वटि जेके क़दीमी किताब ॾंद कथाऊं वाकिया कहाणियूं आहिनि, उन्हनि जी बि छंड छाण थियणु घुरिजे साइंटिफिक उसूलनि तहत। उन में घणियूं ॻाल्हियूं त किसा कहाणियूं आहिनि अक्सरियत बुनियादनि ते, पर उन में 5% तारीख़ जो अमल दख़ल लाज़मी आहे, छो जो अवाइली दौर में तारीख़ कीअं लिखिजे उहा त ख़बर न हुई। उन करे उन में हिकिड़ो माण्हू पंहिंजी ॻाल्हि लिखियो, उन में वरी बचल शरत इहो ॻाल्हि पोइ थी उन पंहिंजियूं ॻाल्हियूं विधियूं, वरी यासिर वाक़े पंहिंजी ॻाल्हि वधी, सीने बसनि जी जॾहिं शइ ईंदी आहे त उन असलियत मरी वेंदी आहे, उहा ॿिए जी कहाणी थी वेंदी आहे। उन करे लोक कथाऊं लोक किसनि जो को बि हिकिड़ो मौक़ लेखक न हूंदो आहे, अवाम उन जी लेखक हूंदी आहे, उन करे उनखे लोक अदब चयो वेंदो आहे, अवामी अदब चयो वेंदो आहे, छो जो उहा शइ साॻी न रहंदी आहे, तब्दील थींदी रहंदी आहे। पर उन में पोइ बि 5% 10% जेको आहे तारीख़ जो अमल दख़ल आहे, उन जी छंड छाण थियणु घुरिजे। त जदीद महक़क़नि तारीख़ साइंटिफिक तारीख़ लिखण जे लाइ इहे 5 बुनियाद फ़राहम कया आहिनि: जियालॉजी, आर्कियालॉजी, जाग्राफी, एंथ्रोपोलॉजी ऐं ॾंद कथा, जंहिंजी छंड छाण करे साइंटिफिक बुनियादनि ते तारीख़ लिखी सघिजे थी। हाणे अचूं था सिंध जी तारीख़ ते। जीअं मूं तव्हांखे ॻाल्हि कयमि त असां वटि तारीख़ रुॻो किसनि ऐं हवालनि ते ॿधल आहे, छो जो जेके माण्हू ॿाहिरां आया उन्हनि फतहूं कयूं, हुननि पंहिंजो पाण खे वधाए चढ़ाए पेश कयो, पर भले वधाए चढ़ाए पेश कयो, भले पंहिंजो पाण खे हक़ ते हितां जे मक़ामी माण्हुनि खे नाहक़ ते हुननि ॿुधायो, पाण खे सुलझियल हितां जे माण्हुनि खे जाहिल सम्झायो, भले, पर जेके वाकिया थिया, जेके जंगूं थियूं, उहे तहक़ीक़ूं त का बि तारीख़ 100% कूड़ी न हूंदी आहे, उनजी बि साइंटिफिक छंड छाण थींदी आहे, तॾहिं असांखे ख़बर पवंदी आहे उहे वाकिया हक़ीक़ी आहिनि, पर हुननि जो जेको नुक़्ते नज़र आहे उहो पंहिंजो पाण खे पढ़ाइणु, पाण खे वधीक बहितर करणु ऐं मक़ामी क़ौम खे ग़लति साबित करण में हूंदो आहे। उन करे चचनामे खां वेंदे करे अॼु जे जदीद दौर में जेके तारीख़ूं लिखियूं वियूं आहिनि उन्हनि जी साइंटिफिक छंड छाण थियणु घुरिजे असां वटि, जेका न थी आहे। अमीन सवेर हिकिड़ी ॻाल्हि कई जंहिंजो मूं उते लेक्चर में बि ज़िक्र कयो त सिंध जे अंदरि वाहिद उहो असांखे 323 क़बल मसीह में किताब मिले थो, चाणक्य कोटलिया जो अर्थशास्त्र। जॾहिं उहो मूं किताबु पढ़ियोसि त मुंहिंजा ताक़ लॻी आहे त अॼु खां एॾो क़दीम किताबु जेको प्योर समाजी इल्मनि ते ॿधल आहे, त समाज जी जोड़जक कीअं कजे, हुकुमरानी कीअं हलाइजे, जमहूरी रवैया कीअं पैदा कजनि, जमहूरियत छा आहे, माना अवाइली हीअं जदीद जमहूरियत न आहे, पर उन दौर जी अवाइली जमहूरियत जो जेको निज़ाम आहे, हुकूमत करण जो निज़ाम आहे, कहिड़े तरीक़े सां माना गोरीला जंग कजे, कहिड़े तरीक़े सां माना जेको आहे हुकूमतूं ठाहिजनि, कहिड़े तरीक़े सां माना जागीरदारनि खे ऐं ॿियनि हुकमराननि खे पंहिंजे कब्ज़े हेठि आणाइजे, माना जेके ॻाल्हियूं असांखे बाद में अरस्तू वटि मिलनि थियूं या उन खां पोइ द प्रिंस में मिलनि थियूं, मेकावली में, उहे सभु शयूं असांखे उन खां घणो अॻु में अर्थशास्त्र में मिलनि थियूं। हालांकि अर्थशास्त्र मिलण खां पोइ चाणक्य कोटलिया खे मेकावली या अरस्तू चयो थो वञे हिंदुस्तान जो, पर हक़ीक़त में मां त ईअं थो चवां त हिननि खे बजाए अरस्तू ऐं मेकावली चऊं, अञा अरस्तू खे ऐं मेकावली खे चऊं त हीअ अर्थशास्त्र आहे, छो जो अर्थशास्त्र माना जेको चाणक्य कोटलिया उहो चाणक्य कोटलिया क़दीम आहे हिननि खां, उन ते कीअं था नालो रखनि अरस्तू जो ऐं उनजो। सिंध जो असां वटि चाणक्य जेको आहे हाणे उन ते मुख़्तलिफ़ तज़ादनि त हिंदुस्तान जो आहे, किथां जो आहे, हिकिड़ी त इहा आहे त हू ॻाल्हि त हू टेक्सिला जो, पर साईं अता मोहम्मद बंबरे जी राय आहे त हू कोटड़ी जो आहे। हा, हाणे उन ते इख़्तिलाफ़ रखी सघिजे थो, पर हू ॿोली जो माहिर आहे, उन हिसाब सां हू ॻाल्हि थो करे त कोटली आहे, कोटड़ी आहे असल में। पर बहरहाल चाणक्य कोटलिया जो किताबु नायाबु आहे ऐं साइंटिफिक उसूलनि तहत माना हिकिड़ो निज़ाम ते तहत लिखियलु आहे। उन खां पोइ जेके असां वटि किताब लिखियल आहिनि उन्हनि जी साइंटिफिक छंड छाण थी कान्हे, उहा रुॻो रिवायती किसा कहाणियूं बन कयल आहिनि। पर 19वीं सदी में जीअं त हिकिड़ो रिवाज पैदा थियो तारीख़ खे नए सिरे लिखण जो साइंटिफिक उसूलनि जे बुनियादनि ते, त सिंध जे अंदरि असां वटि अंग्रेज़नि सिंध जी तारीख़ लिखण जी शुरूआति कई। पर आऊं इहा बि ॻाल्हि थो कयां त अंग्रेज़नि जेका सिंध जे मुतलिक़ तारीख़ लिखी आहे उन में बि हुनजो मुतसिब रवैयो शामिलु आहे, उहे बि निज साइंटिफिक उसूलनि तहत न लिखियल आहिनि, भले उन में कुझु साइंटिफिक उसूल हुननि खयां आहिनि, उन्हनि जे बुनियादी तारीख़ लिखी आहे जेका अरबनि जे ऐं पर्शियन राइटर्स खां बहितर आहे, जेका अरब लेखकनि खां ऐं पर्शियन राइटर्स खां कंहिं क़दुरु काफ़ी क़दुरु बहितर आहे। पर उन जे बावजूदि बि हुननि में उहो तहसुब परस्ती वारो रवैयो शामिलु आहे। उनजो वॾे में वॾो सबबु इहो आहे त 19वीं 18वीं सदीअ ताईं यूरोप सॼो
ईसाईयत में फाथल हो, जंहिंजे करे उहे न पिया चाहिनि त सिंध जी तारीख़ या सिंध जी तहज़ीब हज़रत ईसा जे जनम खां अॻु साबित थिए, या हिन इंजील खे रद्द करे, बाइबल खे रद्द करे। छो त हिननि जो बाइबल हिन धरतीअ जी सृष्टि जेकी आहे पैदावार आहे उहा 6000 क़बल मसीह जो ॼाणाए, जॾहिं त सिंध जी तहज़ीब 25000 सालनि ते वञे त हीअ त धूड़ थी आहे न, माना हिननि जा किताब हर शइ ख़तमु थी वई, ग़लति साबित थियनि न। त अहिड़ी रीति उन्हनि में मुतसिब रहियो। भेरूमल सिंध जी क़दीम तारीख़ लिखी आहे जेको तमामु शानदार किताब आहे, जंहिंमें लॻभॻि 200 खां मथे किताबनि जा उन हवाला ॾिना आहिनि ऐं ॾाढी ज़बरदस्त उन तारीख़ लिखी आहे सिंध जी, तव्हांखे पढ़णु घुरिजे, शानदार किताब आहे। उनखां पोइ गंगाराम सिंधु सोवीर आहे, सिकंदर हारायो आहे, मोहन जो दड़ो आहे, चचनामो हिकु भयंकर धोखो आहे, ऐं ॿिया हिन आर्यावर्त ते भारतवर्ष जेको अमीन ज़िक्र कया किताब, इहे सभु नायाब किताब अथसि। उन्हनि में बि हुन साइंटिफिक नुक़्ते नज़र सां सिंध जी तारीख़ लिखण जी कोशिशि कई आहे, उनजी छंडछाण कई आहे। उन में बि के कोताहियूं रहिजी वियूं हुजनि, उन में को बि शक न आहे, पर हुननि हिकिड़ी कोशिशि कई आहे। जदीद दौर में MS पढ़ण जो तमामु वॾो नालो आहे, पर उन सां गॾोगॾु असांखे इन दौर में प्रोफेसर अब्दुल्ला मक्सी जो वॾो नालो अचे थो, पीर हिसामुद्दीन राशिदी जो वॾो नालो आहे, जिन कोशिशि कई आहे सिंध जी तारीख़ खे साइंटिफिक नुक़्ते नज़र सां लिखण जे। उनखां अलावा साईं GM सैद आहे, ॿियनि माण्हुनि बि सिंध जी तारीख़ लिखी आहे, पर उन में असांखे साइंसी नुक़्ते नज़र सां गॾोगॾु जेको आहे क़ौमी जेको नुक़्ते नज़र उहो हावी नज़र आयो आहे, जंहिंमें साईं उनखे वधाए पेश कयो आहे। उहो वक़्त जी ज़रूरत हुई उन वक़्तु, छो जो असां जीअं त ग़ुलाम क़ौम हुआसीं, असां ते धारिया क़ाबिज़ हुआ, उन वक़्तु ज़रूरत हुई इन शइ जी त क़ौमी जज़्बे खे उभारजे। अॼु बि ज़रूरत आहे उन शइ जी, पर पोइ बि सिंध जी तारीख़ खे साइंसी नुक़्ते नज़र सां लिखण सां असां घटि में घटि पंहिंजी तारीख़ खे सही बुनियादनि ते उन जा बुनियाद फराहम करे वेंदासीं ऐं सही बुनियाद लिखंदासीं। असांखे सिंध जी तारीख़ नए सिरे सां लिखणु घुरिजे, ऐं इहो सिंध जी तारीख़ खे साइंटिफिक नुक़्ते नज़र सां लिखण जे लाइ कोई हिकिड़े फ़र्द जो कमु न आहे, इहो इदारनि जो कमु आहे, टीम वर्क जो कमु आहे। मुंहिंजो पर्सनली शौक़ु आहे त आउं लिखां, पर इहो अकेले सुर मां नथो करे सघां, न मूंखे वसीला इजाज़त ॾियनि था, न ई मूंखे माना एतिरो वक़्तु आहे जो मां लिखी सघां, पर मुंहिंजी ख़्वाहिश आहे। आसिफ़ थेबो आहे, अमीन आहे, ॿिया दोस्त आहिनि, विनेश आहे, काफ़ी अहिड़ा दोस्त आहिनि जेके सिंध जी तारीख़ सां बेहद दिलचस्पी रखनि था ऐं मुतालो कनि था, ऐं उन्हनि जी साइंटिफिक अप्रोच बि आहे। सो असांजी इहा कोशिशि बि आहे, ख़्वाहिश बि आहे त सिंध जी तारीख़ जेकॾहिं लिखिजे त साइंटिफिक नुक़्ते नज़र सां असां उनजी शुरूआति कंदासीं ऐं उन में असां पंहिंजी हिसेदारी कंदासीं, उन में हिसो विञाईंदासीं त जीअं सिंध जी तारीख़ खे नए पैराए सां मुआशी पैदावारी ज़रियनि जे ज़रिए साइंटिफिक उसूलनि तहत लिखूं त जीअं असांजो माण्हू पंहिंजी तारीख़ खां वाक़ुफ़ु थिए त असांजे माण्हुनि में कहिड़ियूं ख़ामियूं हुयूं, कहिड़ियूं कोताहियूं हुयूं, जंहिंजे करे उन्हनि जी शिकस्तूं खाधियूं। राजा ॾाहिर छो शिकस्त खाई? असांजो हीरो त आहे, उहो हीरो पंहिंजे वतन तां फिदा थियण जे लाइ आहे। अज़ीम सुरमो उन करे थियो जो हुन पंहिंजे वतन तां क़ुर्बान थियो न, अरबनि जे खां झुकियो न, भाॻो न, बीठो। पर असांखे उन नतीजे ॾिसिजे त अरबनि ते 17 हमला कया, उहे नाकाम विया, त हीअ हमलो छो कामयाब वियो? उन जे पोयां कहिड़ा सबब आहे? किथे राजा ॾाहिर जी हिकमत अमली में के ग़लतियूं त न हुयूं? उहा तॾहिं थींदी जॾहिं असां हुनजी साइंटिफिक रिसर्च कंदासीं, पर जेकॾहिं असां अक़ीदे बुनियादनि ते बीहंदासीं त पोइ न करे सघंदासीं। उन करे साइंटिफिक नुक़्ते नज़र हुअणु घुरिजे त जीअं असां पंहिंजे मुस्तक़बिल खे संभाले सघूं। असांखे पंहिंजे माज़ीअ ते फ़ख़ुरु करणु घुरिजे, पर रुॻो माज़ीअ ते बीहणु न घुरिजे। असांखे माज़ीअ मां सिखणु घुरिजे त असां किथे कहिड़ियूं ग़लतियूं कयूं, हिकमत अमली जूं कहिड़ियूं ग़लतियूं हुयूं। छा असां वटि मुनज़िम फ़ौज हुई? कंहिं जॻह ते असां वटि मुनज़िम फ़ौज न आहे, उनजे करे शिकस्तूं खाधियूं। कंहिं जॻह ते असां हिकमत अमली जूं ग़लतियूं कयूं, उन करे असां शिकस्त खाधीसीं। कंहिं जॻह ते असां मुतहिद न हुआसीं, ज़ातियुनि में विरहायल हुआसीं, क़बीलनि में विरहायल हुआसीं, मज़हबनि में विरहायल हुआसीं। कंहिं जॻह ते असांजो रवैयो जेको आहे आवाम सां सही न हो, उनजे करे असां शिकस्तूं खाधियूंसीं। त घणा ई सबब आहिनि, त उहे ई साॻा सबब अॼु बि मौजूदु आहिनि। त असां जेकॾहिं सिंध जी आज़ादी, सिंध जी ख़ुशहाली, सिंध जो हिकिड़ो बहितर मुस्तक़बिल चाहियूं था, सिंध जी बहितर तामीर चाहियूं था, त असांखे न सिर्फ़ु सिंध जी तारीख़ खे साइंटिफिक नुक़्ते नज़र सां लिखणो पवंदो, पर पंहिंजे मुस्तक़बिल खे संवारण जे लाइ असांखे साइंटिफिक नुक़्ते नज़र सां अॻिते वधणो पवंदो, ऐं पंहिंजे मुस्तक़बिल खे संवारण जे लाइ नौजवाननि जी जेकी तरबियत आहे उहा साइंसी बुनियाद ते करणु घुरिजे। छो त असां दुनिया सां कॉम्पीट तॾहिं कंदासीं जॾहिं असां साइंसी बुनियादनि ते अॻियां वधंदासीं। हर महाज़ ते असांखे टेक्नोलॉजी ते ग्रिप हुअणु घुरिजे, असांखे साइंसी बुनियादनि ते अॻियां वधणु घुरिजे। माना असां रिसर्च बेस्ड कमु कयूं, जेको बि कयूं, ॾंद कथा जे बुनियादनि ते न बीहूं, अक़ीदे परस्ती ते फाथल न हुजूं। उन्हनि खां निकिरण जे लाइ असांखे साइंस खे पढ़णु घुरिजे।
साईं अता मोहम्मद बंबरे जहिड़ो माण्हू असांखे ऐं अहिड़ा साईं इब्राहिम जो जहिड़ा माण्हू सिंध जे अंदरि मां सम्झां थो असांजी ख़ुशनसीबी आहे त अहिड़ा माण्हू पैदा थिया। साईं जी अमसद, पीर सामदीन राशिदी, प्रोफेसर अब्दुल्ला मक्सी, MS पंवर, जिन सिंध जी तारीख़ सां गॾोगॾु दुनिया जा जेके नज़रिया आहिनि, समाजी इल्मु आहिनि, टेक्नोलॉजी आहे, जदीद इल्मु आहे, उन्हनि खां असांखे मुतारिफ़ करायो। कॉम्प्रेसिव जेको नज़रियो आहे उहो बि यूरोप खां आयो न, पर साईं उनखे सिंधी वेस्ट कॉम्प्रेसिव वेस्ट ढके असांखे ॿुधायो न थियनि। बिल्कुलु असांजो चवण जो मक़सदु इहो आहे त जॾहिं असां साइंटिफिक छंड कंदासीं शयुनि जी तारीख़ जी, त उन मां घणियूं शयूं असां सिखंदासीं। हिकिड़ो त असां पंहिंजी तारीख़ सही रुख में लिखंदासीं, अवामी नुक़्ते नज़र सां लिखंदासीं, जंहिंमें रुगो भाषाई जेको वाधारा आहिनि उन्हनि जूं ॻाल्हियूं त भाषा चङो मुसो हीअं हो आम अवाम गुम, त उहा शइ ख़तमु थींदी। असांजो तव्हांखे ख़बर आहे सिंध जी तारीख़ में औरतूं विड़ियूं आहिनि, सिंध जी तारीख़ में औरतूं हुकुमरान रहियूं आहिनि, असांजो हीरो आहिनि, पर अॼु रुगो असां मेल शाउनिज़म जे करे रुगो हीरो मर्द ठाहे वेठा आहियूं। असां राजा ॾाहिर खे ट्रिब्यूट ॾियूं था, पर असां ताराबाई खे ट्रिब्यूट ॾिनो आहे, असां दशला राणी खे ट्रिब्यूट ॾिनो आहे। उहा ॻाल्हि आहे, एतिरो वॾा ॿुधो कोन्हे। सिंध जे अंदरि माई भागी आहे, ठीकु आहे, उहो जदीद दौर जो किरदारु आहे, पर बाघुल बाई आहे असां वटि सुमरा दौर में, ताराबाई आहे, चागली बाई आहे, ठीकु आहे, बख्तावर आहे। माना सिंध जे अंदरि औरत किरदार बि जेको आहे उन्हनि वॾो निभायो आहे, उहे विड़ियूं आहिनि, उन्हनि जंगूं कयूं आहिनि, उहे बि किरदार रहियूं आहिनि। ईअं असांजे आम अवाम जेको आहे क़ुर्बानी ॾिनी आहे, असांजो आम माण्हू विड़ियो आहे, उन क़ुर्बानी ॾिनी आहे, पर अफ़सोस इहो आहे त उन्हनि खे तारीख़ में गुमनाम रखियो वियो आहे, उन्हनि खे लिकायो वियो आहे। हासो सोडो सिंध जो हीरो आहे, पर ज़ाहिरी कोन्हे। असांखे गॾोगॾु पंहिंजनि ॿियनि हीरोज़ सां गॾोगॾु इन्हनि हीरोज़ खे ज़ाहिर बि कजे, उन्हनि खे बि खणी अचूं। त तारीख़ मां हिकिड़ो त असां अवाम जे हक़ीक़ी नुमाइंदनि खे खणी था ॻोल्हे अचूं, उन्हनि जी साइंसी छंछाड़ कयूं था, असांजी अवाम जी हक़ीक़ी तारीख़ मालूमात थिए थी। ॿियो असां पंहिंजी ग़लतियुनि खां सिखूं था, त जीअं असां पंहिंजे मुस्तक़बिल खे बहितर संभाले सघूं, उहे साॻियूं ग़लतियूं उहे न दोहरायूं। सो अॼोको जेको पंहिंजो हीउ स्टडी सर्किल आहे उहो हिते ख़तमु कयूं था। ऐं आऊं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पारां अवां सभिनी दोस्तनि जो शुक्रगुज़ार आहियां। वरी हिकु भेरो ॿीहर सिंध सुजागी फोरम पारां जल्द स्टडी सर्किल रखियो वेंदो, जंहिंजो मौज़ू अव्हांखे ॿुधायो वेंदो। वरी हिकिड़ो दफ़ो ॿीहर नए स्टडी सर्किल में अव्हां सां गॾु। सिंध सलामत, साथ सलामत। सिंध मुंहिंजी अमा सूंह तुंहिंजी मथां छा लिखी, छा लिखां छा लिखी, छा लिखां ओ सिंध मुंहिंजी अमा। दुनिया जा सिंधियो हिकु मुठ थी सिंध बचायो। सिंध मुंहिंजी अमा सूंह तुंहिंजी मथां छा लिखी, छा लिखां। सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत, समाज, इक़्तिसादियात, तारीख़, क़ौमी उमंगुनि ऐं अख़लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि, दानिश्वरनि, सहाफ़ियुनि, उस्तादनि, वकीलनि ऐं हर तबिके जे मानवारनि सजणनि खे सिंध में शऊरी इनक़लाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़ियुनि ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिकु मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजूं। हिकु नए सुबुह जी शुरूआत जो पड़ाॾो घर घर, ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए।